يعبدون إلا الله فأووا إلى الكهف ينشر لكم ربكم من رحمته ينشر لكم ربكم من رحمته ويهيئ لكم من أمركم مرفقا آمنت بالله صدق الله مولانا العظيم وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وبارك وسلم عليه मोअज़्ज़ज़ सामाईन अज जो ही प्रोग्राम जुमाअतुल मुबारक जे दिहाड़े जुमे जे ॾींहाड़े ते उन्वान शाने औलिया अल्लाह रहमतुल्लाह अलैह जे मौजू ते मुनाक़िद कयो वियो हे आजिज़ नाचीज़ तवां प्यारी जमायत जे आॾो तवील वञण जे बजाय फ़क़त बुनियादी ॿिन नुक़्तनि ते ज़ोर ॾींदो त औलिया अल्लाह सां अल्लाह जे ज़ात जो केतिरो प्यार आहे ऐं औलिया अल्लाह कीअं थींदो आहे उन जूं निशानियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि बस इन बिन नुक्तन ते एक कलाक सवा जेको अल्लाह ताला ॻाल्हायो इंशा अल्लाह ताला इन बिन नुक्तन ते ॻाल्हाईंदासीं छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कायनात जे अंदर जेकी कुछ थी रहियो आहे या जेकी कुछ थींदो उहो सब कुछ मनशाए खुदावंदी जे मुताबिक थींदो जेकी कुछ थी रहियो आहे इहो सब कुछ अल्लाह जे कुदरत ऐं अल्लाह जे रज़ा सां थी रहियो आहे पोइ उन अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिं माण्हूअ जे दिल खे जंहिं ॻाल्हि जे लाइ चूंडे हे न की तव्हां जो कमाल आहे न की कंहिं ॿिए जो कमाल आहे हे कमाल आहे त मुझे अल्लाह रब्बुल आलमीन ज़ुल जलाल जो कमाल आहे अज जी यो प्रोग्राम फ़कीरानो प्रोग्राम गौर सां ॿुधंदव त इंशा अल्लाह ताला तव्हां खे रूहानी तौर ते फ़ाइदो थींदो दोस्तो फुलन जे अंदर जलसन जी काई कमी कोने का वडा वडा जय्यद आलिम अचे जलसा कन था बस हे फकीर एक रूहानी पैगाम खणी तवा दोस्तन के बुधाण चाहे थो त समझी वणो त एक अल्लाह जे महबूब बाने ऐं आम माण्हू जे दरमियान में इहो फर्क हुंदो थव जी हिकड़ो रहम वारो अखिन वारो हुजे ऐं हिकड़ो बेरहम नाबीन हुजे बेरहम भी आहे नाबीन भी आहे बेरहम मां मुराद हूं पंहिंजे मथा रहम नथो करे हुते किरंदो जेकॾहिं अखिड़न वारो रहम दिल हुंदो त उन जा थाबा उन जा धक कतन उन खां बर्दाश्त न थी सघंदा पर जेकॾहिं अखिन वारो तो आहे पर उहो भी उन वांगुर बेरहम जी के अजुकल जी आम थ्योरी आ ए में एडहू न वञ नथो मुड़ी तो वनी ढंड में पो
अजकल आम इहा थ्योरी आहे, पर अल्लाह जे वलीयन वटि कतन इहा थ्योरी न हूंदी आहे। जेके अल्लाह जा नेक बानड़ा हूंदा आहिनि उहे हतल मक़दूर कोशिश कंदा आहिनि त मखलूक खुदा खे हिन दुनिया जे ज़ालिम खडन खां बचाइजे। हिन दुनिया जे इंसानन जी ही जेका कम वारी दिल आहे उन दिल खे हिन ज़ालिम दुनिया जे मोहब्बत खां बचाइजे। पोइ मुंहिंजा दोस्त, जीअं कॾहिं कॾहिं अमड़ पंहिंजे ॿार खे अक्सर ग़लतियूं करण जे मथां चमाट हणी छॾींदी आहे, उन चमाट जो मतलब इहो न हूंदो आहे त उहा मां पंहिंजे बच्चे खां नफ़रत करे रही आहे, मगर उन चमाट जो मतलब इहो हूंदो आहे त अमड़ चाहे थी त मुंहिंजो बच्चो इन ग़लत वाट खे छॾे सिधी वाट ते अचे। त अज़ीज़ाने मन, अॼु आऊं तव्हां खे अल्लाह जे क़ुरान करीम जूं कुझु आयतूं पढ़ी ऐं तव्हां जाॾो साबित थो कयां त अल्लाह जो वली थियणु इहा कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। जंहिंखे मुंहिंजो ख़ुदा चाहींदो आहे उन खे इन जे लाइ इंतखाब फरमाईंदो आहे। उन खां अॻु में हिकिड़ो नंढड़ो मिसाल तव्हां खे समझायां। अल्लाह ताला जा बानड़ो, अल्लाह ताला क़ुरान करीम खे नाज़िल फरमायो, पोइ उन क़ुरान करीम खे नाज़िल करे इन क़ुरान खां पहिरीं अल्लाह तौरेत भी नाज़िल कयो, ज़बूर भी नाज़िल कयो, इंजील भी नाज़िल कयो, 10,000 ॿिया भी सहीफ़ा नाज़िल कया, मगर उन्हनि जे लाइ अल्लाह जे ज़ात का भी शुअटी अता न फरमाई। पर जॾहिं क़ुरान करीम जो अल्लाह नुज़ूल फरमायो, हिकिड़े ॾींहं में न, हिकिड़े महीने में न, हिकिड़े साल में न, 23 सालन जे अरसे में अल्लाह जो क़ुरान मुझे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां नाज़िल थींदो आयो। जॾहिं क़ुरान करीम नाज़िल थी मुकमिल थियो, अल्लाह जे ज़ात पंहिंजे महबूब खे उन क़ुरान करीम जे अंदर इहा बिशारत ॾेई छॾी त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। ओ मुंहिंजा महबूब, ही जेको मां क़ुरान करीम नाज़िल कयो आहे इहो तौरेत वांगुरु नाहे, ज़बूर वांगुरु नाहे, इंजील वांगुरु नाहे। जीअं तूं मुंहिंजो महबूब आहीं, नबी त आहीं, पर मूसा जहिड़ो नाहीं, ईसा जहिड़ो नाहीं, इब्राहिम जहिड़ो नाहीं, नूह जहिड़ो नाहीं। आहीं त नबी, पर आहीं त नबियनि जो सरदार। ही मुंहिंजो क़ुरान करीम आहे त आसमानी किताब, पर तौरेत ज़बूर इंजील वांगुरु नाहे। ही उन्हनि किताबनि जो सरदार आहे त तुंहिंजी उम्मत भी इंसाननि वांगुरु, मूसा जी उम्मत भी माण्हू, ईसा जी उम्मत भी माण्हू, इब्राहिम जी उम्मत भी माण्हू। माण्हू त उहे भी हुया, माण्हू त तुंहिंजी उम्मत भी आहे, मगर जीअं तौरेत ज़बूर इंजील क़ुरान जहिड़ा नाहिनि, मूसा ईसा इब्राहिम तो महबूब जहिड़ा नाहिनि, त ॿियनि नबियुनि जूं उम्मतूं भी दिल पर तुंहिंजे उम्मत जहिड़ियूं नाहिनि। अल्लाह जे ज़ात वाज़िह फ़र्क़ ॿुधाए छॾियो, क्लियर फ़र्क़ करे छॾियो। इहो फ़र्क़ करे पोइ अल्लाह जा बानड़ो, अल्लाह ज़िमो खयो मुंहिंजा महबूब, हिन क़ुरान खे संभालण जो ज़िमो मां ख़ुदा जो आहे। हिन क़ुरान खे संभालण जो ज़िमो मां अल्लाह जो आहे। 1400 साल गुज़री विया, अज भी क़ुरान करीम पंहिंजे असली हालत में मौजूद आहे। न ज़ेर में फ़र्क़ आहे, न ज़बर में फ़र्क़ आहे। सवाल इहो आहे मुंहिंजा दोस्त, कन खोले ॿुधी छॾे, इन क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िमो त ख़ुदा खयो, हिफ़ाज़त कई भी खुदा है, कंदो भी खुदा, मगर मूंखे इहा ॻाल्हि ॿुधा त उन अल्लाह आसमान के फाड़े जे हिफ़ाज़त कई आहे, उन हिफ़ाज़त जो को दुनिया में ज़रियो बनायो। गौर सां ॿुध,
हे रूहानी गालियों ॿुध त तुंहिंजे अंदर जी कट लहे। मुंहिंजा दोस्त हिफ़ाज़त कई त अल्लाह पाण, पंहिंजे क़ुरान खे सलामत रखियो त ख़ुदा पाण, मगर जेसि ताईं ज़मीन ते क़ुरान न लथो उन खां पहिरीं बल हुव क़ुरआन मजीद फी लौहिम महफूज़। ज़मीन ते नाज़िल थियण खां पहिरीं लोहे कलम में महफूज़ पाण कयईं, पर जॾहिं ज़मीन ते पंहिंजे सुहिणे क़ुरान खे लाथई हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयईं, लेकिन हिफ़ाज़त कंहिंखों करायईं तो ऐं असां खां करायईं। गौर सां ॿुधजां, क़ुरान ख़ुदा जो ज़मानत पाण खयईं, मगर हिफ़ाज़त कीअं कयईं? आम पब्लिक खां न कयईं। तुझे फुलन जे अंदर रहण वारा त हज़ारे माण्हू आहिनि, लेकिन हज़ारनि जे ज़िम्मे अल्लाह क़ुरान जी हिफ़ाज़त न ॾिनी। जंहिंखे अल्लाह पंहिंजे क़ुर्ब में चूंडियो इंसान खे न, जंहिंजे दिल खे अल्लाह पंहिंजे क़ुर्ब लाइ चूंडियो उन दिल खे अल्लाह क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो ॾेई छॾियो। हिफ़ाज़त कई कहे अल्लाह, हिफ़ाज़त कई कहे अल्लाह, लेकिन कराई कंहिंखों? इंसाननि मां जंहिंजे लाइ पंहिंजे कुदरत में उहो बेहतर समझई उन जो इंतखाब कई। पोइ 8 सालनि जो इंतखाब करे मुंहिंजे ख़ुदा जी मर्ज़ी, 20 सालनि वारे जो इंतखाब करे मुंहिंजे रब जी मर्ज़ी, 80 साल वारे जो इंतखाब करे मुंहिंजे अल्लाह जी मर्ज़ी आहे। हे तुंहिंजी मुंहिंजी मर्ज़ी न हलंदी, मर्ज़ी मुंहिंजे अल्लाह जी हलंदी। ओ मुंहिंजा दोस्त, क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो ख़ुदा खयो, हिफ़ाज़त तो असां खां करायईं। मुंहिंजे महबूब मुहम्मद रसूलुल्लाह जे शान जो ज़िम्मो ख़ुदा खयो, हिफ़ाज़त तो असां खां करायईं। हबीब जे लाइ बि अल्लाह फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। ओ मुंहिंजा दिलबर, हर ईंदड़ घड़ी तुंहिंजे लाइ अज़ीम थींदी। वरफ़अना लक ज़िक्रक, मुंहिंजा महबूब हर ईंदड़ वक़्त में मां अल्लाह तुंहिंजे शान खे मथां हूं कंदुसि। शान खे मथां हूं त अल्लाह कंदो, लेकिन कीअं कंदो? अल्लाह पंहिंजे बाननि मां इंतखाब फरमाईंदो। पोइ जंहिंजो इंतखाब अल्लाह कंदो उन जे दिल में मुस्तफ़ा जो प्यार ॾींदो। जंहिंजो इंतखाब ख़ुदा न फरमाईंदो तूं असां छा कंदासीं? ॻाल्हि समझ में अचे वई न दोस्त? त ही कंहिंजो वस नाहे, हे कंहिंजो बि वस नाहे। लेकिन तव्हां ॾिठा हूंदा खोड़ क़ुरान करीम जा हाफ़िज़ आहिनि त क़ुरान जा हाफ़िज़, पर उन्हनि जो किरदार अहिड़ो अजीब आहे जो आम माण्हूअ खे बि शर्म ईंदो आहे, जो आम माण्हूअ खे बि शर्म ईंदो आहे। अल्लाह ताला उनखे ॾसण थो चाहे त ऐ बाना याद रखी छॾ, इन नुक्ते खे समझजो। ऐ बाना याद रख, मां अल्लाह त तुंहिंजे दिल खे पंहिंजे कलाम जे हिफ़ाज़त जे लाइ चूंडे छॾियो, लेकिन तुंहिंजा वक़्त एॾा बेकार निकिता जो तो उन नेमत जो क़दर न कयो, उन क़ुरान जो क़दर न कयो। पोइ उन हाफ़िज़ जो हाल छा हूंदो जो बाज़ार में वेंदो, आम माण्हू हुन ॾे चीच खणंदो, घटीअ में वेंदो, आम माण्हू हुन ॾे चीच खणंदो। छाजे करे चीच खणंदो? जो हुन पंहिंजे अंदर में क़ुरान खे इज़त न ॾिनी। ख़ुदा चएसि त तूं मुंहिंजे कलाम खे इज़त नथो ॾी त पोइ मां ख़ुदा तोखे दुनिया में इज़त छो ॾियां? अहिड़े ई नमूने सां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब जे आशिकनि मां औलिया अल्लाह, सहाबा, ताबईन, तबा ताबईन, औलिया अल्लाह जो इंतखाब फरमायो। पोइ उन औलिया अल्लाह मां भी जन जो अल्लाह जे ज़ात इंतखाब फरमायो। खोड़ तव्हां दरगाहूं ॾिसो पिया, उन्हनि दरगाहुनि ते वक़्त जा कामिल वली थी गुज़रिया, जेके निगाह कंदा हा त माण्हुनि जूं दिलियूं तड़पी वेंदी हुयूं। अॼु बि उन्हनि जॻहुनि ते मुंहिंजा दोस्त उन्हनि जा नाइब वेठा त आहिनि, मगर उन नेमत जो क़दर नथा कनि।
उहे कदर नथा कन अल्लाह ताला ऐं उन्हनि जो मामलो आहे तो असांजो मामलो नाहे अल्लाह उन्हनि खां ज़रूर पुछंदो त मां अल्लाह जीअं क़ुरान करीम जे हाफ़िज़ जे सीने खे ताक़त त ॾिनी क़ुरान जे संभालण जी मगर हुन क़ुरान जो कदर न कयो ऐं अल्लाह जे वलीअ जा ग़ुलाम तोखे जंहिं मसनत मां ख़ुदा वेहारियो आहे इहा मसनत आम नाहे हीअ त मुंहिंजे महबूब जे शान जे हिफ़ाज़त वारी मसनत आहे पर यादि रखी छॾ जेकॾहिं तो दुनिया सां ॿ नंबरी शुरू कई दुनिया जे आलो पंहिंजा अजीब ढंग रचाई दुनिया के पंहिंजे तरफ मायल करण जे लाइ कॾहिं कुकुड़ थी वेठे कॾहिं चादर ओढ़े वेठे कॾहिं कहिड़ो रंग कई अल्लाह चए तो यादि रखी छॾ इहे दुनिया वारा त तुंहिंजे दिलि खे नथा ॼाणनि पर यादि रखी छॾ तूं दुनिया वारनि सां धोखो नथो करी पंहिंजे पाण सां धोखो थो करी छो वतु इज़्ज़ु मन तशा वतु ज़िल्लु मन तशा इज़्ज़त मां अल्लाह जो अख्तियार आहे ज़िल्लत बि मां अल्लाह जो अख्तियार आहे तूं मां ख़ुदा सां धोखो नथो करे सघी इन करे वक्त थई तौबा करे मां अल्लाह जे दरबार में मोटिया जेका मसनत मां अल्लाह तोखे अता फरमाया इन मसनत जो ओहो शान आहे जे जेको इन जगह ते ईंदो आहे मां अल्लाह जी रहमत उनखे घेरे आयत क़ुरान जी तिलावत कयम मुतवज्जे थियो मुंहिंजा दोस्त अल्लाह जी ज़ात फरमाए तो व इज़ तज़लतुमूहुम वमा यअबुदून इल्लल्लाह उन्हनि शख्सनि जी अल्लाह ॻाल्हि करे रहियो आहे जेके अल्लाह जा दोस्त हन अल्लाह जे नबीअ जा आशिक हन अल्लाह जे नबीअ सां प्यार कंदड़ हन एतिरो प्यार कनि था जो वक्त जे गवर्नरनि गॾिजी करे फ़ैसिलो कयो त इन नबीअ खे फांसीअ ते चाढ़े था छॾियूं कहिड़ो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम कहिड़ो नबी अदा अॼु तवज्जो सां फ़क़ीर ॿुध हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन जो एतिरो ज़िक्र छो थियो इहो बि ॿुध उन हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे फांसीअ जो मंसूबो तैयार थी वियो लेकिन अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे कुदरत कामिला सां ईसा अलैहिस्सलाम खे मथे आसमाननि ॾे ज़िंदह घुराए छॾियो रब जी मर्ज़ी आहे रब जी मर्ज़ी आहे उन खां पुछण वारो केरु आहे अल्लाह पंहिंजे प्यारे ईसा खे मथे घुराए वरितो पो उन्हनि मंसूबो ठाहियो त ईसा जे आशिकनि खे ॻोल्हे ॻोल्हे फांसी ॾियो पो ईसा अलैहिस्सलाम जा आशिक केर हुआ जेके अल्लाह जे वहदानियत जा क़ाइल हुआ नबी जो आशिक केर थींदो आहे ॻाल्हाए नबी जो आशिक केर थींदो आहे जेको अल्लाह जे वहदानियत जो क़ाइल हूंदो आहे जेको बुतनि जी पूॼा न कंदो आहे बुतनि जी प्रचार न कंदो आहे ख़ुदा जे नबीअ सां प्यार कंदो आहे उहो ई वलीउल्लाह थींदो आहे जेके नबीअ सां प्यार हूंदो आहे वलीउल्लाह उहो थींदो आहे जंहिंखे अल्लाह जे नबीअ सां प्यार हूंदो आहे छो त अल्लाह जे नबीअ सां प्यार ख़ुदा जे प्यार जी निशानी आहे ओ मुंहिंजा दोस्त उन ईसा अलैहिस्सलाम जे प्यार करण वारा ॾिठूं त हाणे बादशाह असांखे फांसी ॾियारींदो दुआ घुरियूं ओ मुंहिंजा करीम रब असां तुंहिंजे वहदानियत खे मञण वारा तुंहिंजे प्यारे नबीअ जा आशिक आहियूं ईसा अलैहिस्सलाम ॾिठो त कोन अथऊं ॿुधूं था त उनखे फांसी ॾेई छॾी मगर पोइ भी असां उन जा आशिक आहियूं छो त मुंहिंजा दोस्त उहे जंग जे रहण वारा हुया उन्हनि खे ख़बर कान हुई त ईसा खे फांसी अचे वई आहे या कान आई आहे उन्हनि त हुलाए छॾियो ईसा अलैहिस्सलाम खे फांसी ॾेई छॾीसीं घर छॾियूं बचड़ा छॾियूं जंगल ॾे रवाना थिया जॾहिं जंगल ॾे रवाना थिया दरमियान में हिकिड़ो घरड़ो आयो राति जो टाइम थियो आहे उन घरड़े वारो ॿाहिरि निकिरी पुछे थो केरु आहियो चवनि था ईसा अलैहिस्सलाम जा आशिक आहियूं ईसा अलैहिस्सलाम जा परवाना आहियूं काॾे था वञो ज़ालिम बादशाह फांसी ॾियारण थो चाहे असां अल्लाह जे वहदानियत खे कोन छॾींदासीं अल्लाह जे नबीअ जे इश्क खे कोन छॾींदासीं उन शख्स चयो मां बि त ईसा अलैहिस्सलाम जो आशिक आहियां पोइ मां बि तव्हां सां गॾु थो हलां उन शख्स जो बकरियुनि जो वल्लर हुयो बकरियूं बि छॾे थो घर बि छॾे थो उन अल्लाह जे नबीअ जे आशिकनि सां गॾु थो निकिरे जॾहिं उहो गॾु निकितो त उन जो बकरियुनि सां गॾु हिकिड़ो कुतो जेको बकरियुनि जो रखवालो हो उहो कुतो भी उन जे पुठियां लगी पियो चई जेकॾहिं तूं अल्लाह जे नबीअ जे आशिकनि जी पचर नथो छॾी त मां बि तुंहिंजी पचर नथो छॾियां
अॻिते निकिता पाण में दोस्तन ख्याल कयो हे कुत्तो आ कुत्ते जी सुंघण जी हस इंसान खां तेज हुंदी आ मता कंहिं ॻोठ जे भरमा गुज़र थे हे कुत्तो दाहूं करे ॿियनि कुत्तनि खे भौंकूं करे ॿिया कुत्ता अचे वञनि ॻोठनि वारा निकिरी ईंदा मता तव्हां असांखे वठी करे मजबूर कनि त अल्लाह जी इबादत छॾियो नबीअ जो इश्क छॾियो हिन कुत्ते खे पोइते मोटायो कुत्ते खे हकलूं ॾिनऊं कुत्ते खे धक हयऊं कुत्तो पोइते न हटियो आखिर वॾी तकलीफ़ ॾियण जे लाइ पूरो प्लान ठाहिनि था त कुत्तो अल्लाह जे दरबार में अर्ज़ थो करे त मुंहिंजा करीम रब मूंखे ज़ुबान हाल अता फरमा त मां तुंहिंजे हिन आशिकनि खे ॿुधायां त मां भौंकण वारो कुत्तो न आहियां मां तव्हां सां वफ़ादार कुत्तो आहियां अल्लाह जे ज़ात उन कुत्ते के ज़ुबान हाल अता फरमाया उन कुत्ते मुंह करे पंहिंजे ज़ुबान सां चयो ओ ईसा अलैहिस्सलाम जा आशिको ऐं अल्लाह जा वलियो मां भौंकण वारो न आहियां हलण तव्हां जो कम आहे तव्हां सां गॾु जिते वेहंदव साथ ॾियण मुंहिंजो कम आहे कंहिं आवाज़ ॾिनो कुत्ते कंहिं आवाज़ ॾिनो कुत्ते हाणे अॻिते हलो उहे अल्लाह जे नबीअ जा आशिक उन ॻोठ खां निकिरी करे हिकिड़े जबल वटि पहुता काथे पहुता गौर सां ॿुधो क़ुरान करीम जा हाफ़िज़ खोड़ वेठा हो ख़ुदा जे क़ुरान खे समझो रुगी पंहिंजे ज़िंदगी जो मक़सद नारो न बनायो अंदर जो दिल जो सहारो बनायो खुदा जो कसम तव्हां खे ॿुधायां थो जेकॾहिं ज़ुबान में असां जे में नारो आहे ऐं सुहिणो नारो आहे कोई शक नाहे पर जे उन जे आइन मुताबिक असां जे दिल में उहा सच्चाई ऐं ख़ुलूस नाहे त इन नारे जो खुदा जे आॾो जवाब ॾियणो पवंदो रब चवंदो ही कंहिंसां पियो मुनाफ़क़त करी छा मां खुदा तुंहिंजे दिल खे न पियो ॼाणा ऐं अल्लाह जा बानो हिकु कदम सोची समझी खणो खुदा का कोई कदम ॿुझो नाहे उहे अल्लाह जे नबीअ जा आशिक औलिया अल्लाह जे शान सां क़ुरान भरियो पियो आहे उहे अल्लाह जे नबीअ जा आशिक ऐं उन्हनि जो कुत्तो जीअं ई हिकु जबल जे भर में पहुता त अल्लाह तो जिब्राइल खे चवे त वञ कंहिंखे थो चवे जिब्राइल खे वञ वञी गैबी आवाज़ जे ज़रिए के आवाज़ दे कहिड़ो व इज़ तज़लतुमूहुम जिब्राइल चयो मौला कहदे वञा कंहिंखे आवाज़ ॾियां अल्लाह फरमाए तो व इज़ तज़लतुमूहुम वमा यअबुदून इल्लल्लाह मां अल्लाह जे वहदानियत जो इकरार करण वारा मां अल्लाह जे ज़ात सां प्यार करण वारा मुझे नबी जा गुलाम हाणे गार जे भर में पहुता हन आवाज तो अचे फअवू इलल कहफ गैबी आवाज आयो आ केड़ो आवाज आयो आ कहदे आयो आ ईसा अलैहिस्सलाम जे आशिकन दे कहदे आवाज आयो आ ईसा अलैहिस्सलाम जे आशिकन दे ईसा अलैहिस्सलाम जे आशिकन सां अल्लाह आवाज़ गैबी जे ज़रिए ॻाल्हाए त मुहम्मदुर रसूलुल्लाह जे आशिकन सां खुदा कीअं ॻाल्हाईंदो दलील कुरान वठ न फअवू इलल कहफ अल्लाह फरमाए तो इन जबल जे गार में हलिया वञो केर तो फरमाए अल्लाह ताला जे ज़ात बाबरका जो आवाज तो ते फअवू इलल कहफ कहफ गार जो नालो आ जबल जे उन बिरड़ चीर जो नालो आ जे में अंदर कुछ कुशादगी जगह कहफ कह नबी जो नालो नाहे कहफ कह असहाबी जो नालो नाहे ओ मुजा दोस्त अजीज इन सजी सूरत के अल्लाह पाजे नबी जे आशिकन जे नाले सां रखी छडियो अल्लाह जे नबी जे आशिकन यानी वलियन सहाबा जो जिक्र करण ऐन इबादता जे उन्हनि जो जिक्र न करी त नमाज ही कोन थींदी जे उन्हनि जो जिक्र न करी त कुरान मुकम्मिल ही कोन थींदो तू केर थींदो ही मुझे मुस्तफा खुद कुरान जो सूरतूं पढ़ियो मुझे मुस्तफा करीम खुद ईसा जे गुलामन जो जिक्र पंहिंजे सहाबा के ॿुधायो मुझे महबूब जे सहाबा कायनात के
ॿुधायो ऐं सॼी काइनात पूरी काइनात खे ॿुधाए रही आहे त अल्लाह जे नज़दीक अल्लाह जे नबीअ जे आशिक़नि जो मक़ाम छा आहे। फ़अवू इलल कहफ़, ओ मुझे नबीअ जा ग़ुलामो, ए मां अल्लाह जे ज़ात सां प्यार करण वारो, इन गार में अंदर वञो। मौला छा थींदो? रब फरमातो यंशुरु लकुम रब्बुकुम मिर रहमतिही, मुझी रहमत दामन फैलाए तव्हांजो इंतजार करे रही आहे। रहमत खुदावंदी इंतजार करे रही आहे। कंहिंजो इंतजार करे रही आहे? जेके अल्लाह जे नबीअ जा आशिक़ आहिनि, अल्लाह जे नबीअ जा ग़ुलाम आहिनि, ईसा अलैहिस्सलाम जा ग़ुलाम आहिनि। ईसा अलैहिस्सलाम जे ग़ुलामनि खे ग़ैबी आवाज़ अचे, तव्हां इन गार जे अंदर वञो। यंशुर लकुम रब्बुकुम मिर रहमतिही, इन गार जे अंदर मां ख़ुदा पंहिंजे दामन रहमत खे फैलाए छॾियो आहे। रुगी पहुची त ॾिसो, मौला उते पहुचण खां पोइ असां जे लाइ मसाला थींदा, उहे हल कीअं थींदा? अल्लाह फरमायो वयुहय्यि लकुम मिन अमरिकुम मिरफ़क़ा, अल्लाह फरमाए रहियो आहे उन गार में पहुचण तव्हांजो कम आहे। हर ॻाल्हि खे आसान बनाइण मां ख़ुदा जो कम आहे। एॾो प्यार मुझे खुदा जो, एॾो प्यार मुझे खुदा जो कंहिंसां? ईसा अलैहिस्सलाम जे आशिक़नि सां। कंहिंसां? ईसा अलैहिस्सलाम जे आशिक़नि सां। अल्लाह जी ज़ात उन्हनि जे मथां करम कीअं थो करे? क़ुरान करीम जा हाफ़िज़ वेठा आहिनि। जॾहिं उहे उन गार में पहुता, हाणे अल्लाह ताला पंहिंजे निज़ाम कुदरत खे फरमाए थो वतरशम इज़ा तलअत तज़ावरो अन कहफ़िम ज़ातल यमीन व इज़ा ग़रबत तक़रिदुहुम ज़ात शिमाल व हुम फ़ी फ़जवतिम मिन्हु। अल्लाह ताला सिज के फरमाए रहियो आहे, पंहिंजे फ़रिश्तनि खे फरमाए रहियो आहे, ऐं फ़रिश्तो मुंहिंजे नबीअ जा ग़ुलाम खुलियल मैदान में हन, खुलियल मैदान में वहुम फी फजवतिन मिन्हु, खुलियल मैदान में हन। ओ सिज, हाणे जॾहिं तूं उभरी पासो ॾेई लंघ जा मथां मुंहिंजे नबीअ जे ग़ुलामनि जे मथां तुंहिंजे उस जा किरणा पवनि। नबीअ जे नबी न मथां तूं सम्झी त हे नबी जो शान आहे, न हे नबी जे ग़ुलामनि जो शान आहे। नबी बि केर? रहमतल लिल आलमीन न, ईसा रूहुल्लाह जे ग़ुलामनि जो इहो शान आहे, जो अल्लाह जी ज़ात ईसा अलैहिस्सलाम जे ग़ुलामनि जे लाइ सिज खे थो चवे त वतरशम्स इज़ा तलअत तज़ावर अन कहफ़िहिम ज़ातल यमीन, जॾहिं उथी थो रोबताब सां पंहिंजे किरणनि खे परे रखजां, मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जे मथां तुंहिंजे तेज़ किरणा न पन। व इज़ा ग़रबत तक़रिदुहुम ज़ात शिमाल, ऐं जॾहिं पंहिंजे पुॼाणीअ ते वञी शाम जो तुंहिंजी उस तेज़ थिए, उनखे बि पासो वठी वञजां। मौला छो? इन करे जो मथां मुंहिंजे महबूब जे आशिक़नि जे मथां तुंहिंजे उस जो असर थिए। ॻाल्हि सम्झ में आई दोस्त? ही कंहिंजे लाइ पियो हले? मौला हिकिड़ो ॾींहुं, मौला हिकिड़ो ॾींहुं। अजीब ॻाल्हि आहे। ओ चरिया, जेकॾहिं ईसा अलैहिस्सलाम दुआ बि नथो घुरे, रुगी उन जा आशिक़ आहिनि, त रब सिज खे चए थो त सिधो न अचिजां, हेॾां फिरजां, लही सिधो न लहजां, हेॾां लहजां, छो त मुंहिंजे नबीअ जा ग़ुलाम सुता पिया आहिनि, मतां उन्हनि जी निंड ख़राब थिए। ओ चरिया, जेकॾहिं ईसा अलैहिस्सलाम जे ग़ुलामनि जे लाइ ख़ुदा सिज खे फेराए थो छॾे, त ॿुधाए त सुहिणे अलीअ जे लाइ सिज टे पहिरीं ते मोटंदो या कोन मोटंदो? ईसा अलैहिस्सलाम दुआ कोन घुरी आहे त मौला इन्हनि जी पारत थई, उन जे बावजूद रब उन्हनि खे एॾी इज़त थो ॾे। हिते त मुंहिंजो मुस्तफ़ा सुतो पियो आहे, निमाज़ वई आहे, अखिड़ियूं पटियूं मुंहिंजे महबूब दिल पर अली
तुझे अखिन ते गम जा आसार छाजे करे हबीब इए फरमाइन था टे पहरी जी नमाज पढ़ी तई न मुझा महबूब छो कान पढ़े हबीब दिसा पियो हिकड़े पासे खुदा जो फर्ज हो हिकड़े पासे यार जो फर्ज हो पूछा कई मुझा महबूब दिल में सोचुम तो हुन यार के राजी करण जो जरियो हे यारा दिल भर इन करे मां पांजो हेडे होडे कोन कयो मदीने जे साईं रुगी इशारो कयो तो सिज मोटियो छो न मोटे सिज छो न मोटे अदा जेकर ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन जे ला रब सिज जा रस्ता तब्दील करे छदे थो ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन जे ला आशिकन जे ला रस्ता तब्दील करे छदे थो तो मुहम्मदुर रसूलुल्लाह सिर्फ गाल ते काफी न थी गौर सां बुध ईमान वारा बुधाइण तो तोखे चाहे रुगी तू पांजो अकीदो जेको थई न उन अकीदे में सच्चाई पैदा कर खुदा जो कसम तू पांजे दिल में सच्चाई पैदा कर खुलूस नियत पैदा कर अल्लाह जे जात में भरवसो कामिल रख तो तू भी खुदा जो वली है तोखे खुदा मुंतखब कयो आ मदीने वाले साईं जे इश्क जी जर्री दिनी आ तोखे खुदा दिनी आ हाने तू न के संभाल त सही न मिल्कियत त मिलंदी आ पर मिल्कियत के संभाली दो को आदा सब कंहिंजी ताकत ना है मिल्कियत के संभालण मिल्कियत मिलंदी घणन के आ के उठन ते खपाइन के गाबन ते के गडहन ते के सोभर हुंदा हन जेके मिल्कियत के संभालींदा हन हे वंडा मदीने वाले घोट जे रहमत जो वंडा मिलियो त थई पर संभालण त तुजो कमान संभाली दे की संभाली दे तदे जदे हे तन मन सच्चो करे सच्चन सा सीनो लाई दे तदे संभाल ये पाणे कोन संभालबो नारन ऐं बटाकुन सा कोन संभालबो दुनिया के देखारण सा कोन संभालबो बिल्कुल मिसाल इए आ दीवार विच में आ हिन पासे तुझो दोस्त है हिन पासे तू सुतो पयो आ दिल में ख्याल तो करी मां पांजे दोस्त सा राबतो कया मोबाइल फोन खई थई जेकरे 10 नंबर हन 9 नंबर तो दुरुस्त मिलाए छडिया रुगी हिकड़ो नंबर दुरुस्त न मिलाए अग्या फोन अटेंड थी वई तो चयो अस्सलाम वालेकुम दोस्त केड़ा हाल हन अग्यो तोके जवाब दींदो मिया तू आही केर जो मुखे दोस्त तो चवी ये चवंदो या न दरमियान में सिर्फ हिकड़ी दीवार आ मगर सब नंबर दुरुस्त मिलाया थई हिकड़ो नंबर मिस कयो थई त तुजो कनेक्शन दोस्त जे बजा के दुश्मन सा थी वे जे तोखे दड़का दई छडिया पर जे करे तू नंबर दुरुस्त मिलाई दे तू फुलन में बैठो आ तुजो यार मदीने में बैठो आ अस्सलाम वालेकुम फकीर का थे चवंदो गुंबज़ खजरा जे सामो बैठो आ नंबर मिलाइना थई किए नंबर मिलाइंदे ये पहले नंबर सिखो कह वटा सिखंदे उन इदारे मा सिख जेको नंबर दींदो आ ओ इदारो केड़ो आ ओ अल्लाह जे वलियन जो इदारो आ उन मुजा दोस्त वलियन वट वञो नंबर सही मिलाइण सिख त तुजो राबतो बहाल थे नंबर गलत मिलाइंदे पो दड़का न खाइंदे बियो छा ऐ अल्लाह जा बानड़ो अगिते हल गाल खत्म न थिया अल्लाह ताला जा बानड़ो अल्लाह ताला जे जात बाबरकात सिज चयो त मौला मां उभरण बहल भी पासो वठा लहण वक्त भी पासो वठा मसलन सिज ने चयो हुजे त मौला मां लहण वक्त भी पासो वठा उभरण वक्त भी पासो वठा भला है तुझे नबी जा गुलाम घणा दी सुमदा इते हिकड़ो दी ये कया बडी है ये कया पंज दी है ये कया मौला घणा दी है ये कया घणा दी तू जाहे गुलाम ते सुतल हुंदा अल्लाह अल्लाह सिज त रोज पांजे सिस्टम सा हलणो आ लेकिन अल्लाह फरमाए तो कह के वलबिसू फी कहफिहिम सिनीन वज़दादू तिस्आ साल न महीनों न 5 साल न 309 साल रब फरमाए तो मां मुझे नबी जा गुलाम निंद्र पया 309 साल घणा साल अल्लाह जी मर्जी आ खुदा जो मकाम खुदा जी कुदरता
309 साल गार में पया हुआ। कुरान खोले त ॾिस रब फरमाए थो मां अल्लाह पंहिंजे कुदरत सां उन्हनि जा पासा बि उथलराया पे ईअं पे उथलराया जीअं माण्हू सम्झनि त ताज़ा सुता पिया आहिनि, हाणे सुता पिया आहिनि। रुगी ईअं न पर अल्लाह जे ज़ात ईअं बि फरमाए छॾियो त उन्हनि जे दरवाज़े ते जेको कुतड़ो टंगू टेड़ियो सुतो पियो हो, रब क़ुरान में चई छॾियो त ओ वकल्बुहुम बासितुन ज़िराअैहि बिल वसीद। अल्लाह जे ज़ात नरगी उन नबी जे आशिकन जो जिक्र कयो त मुझे महबूब ईसा जा आशिक सुता पया 309 साल उन जा पासा भी उथलायासी, पर रब चे तो उन सां गड हिकड़ो कुत्तो भी हुयो, उहो कुत्तो भी वकल्बुहुम हुयो त उहो कुत्तो बासितुन ज़िराअैहि बिल वसीद पंहिंजो टंगू टेड़ियो उन्हनि जे दरवाज़े ते सुतो पयो हो। अल्लाह जे नबी जे गुलामन जो शान ॾिस जो उन्हनि सां गॾु जेको कुत्तो आहे उन कुत्ते जे सुम्हण खे उन कुत्ते जे टंगू टेड़ण खे ख़ुदा क़ुरान में पियो बयान। ये छा है? सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, अरे खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। ईसा जे गुलामन जो शान है, ईसा जे गुलामन सां गॾु हिकु कुत्ते जो शान आहे जो कुत्तो उन्हनि जे दरवाज़े ते सुम्हे त रब क़ुरान में ज़िक्र पियो करे। 309 साल रातिन जा अल्लाह जे ज़ात बाबरकात सिज खे पंहिंजा रस्ता तब्दील कराए छॾिया कंहिंजे लाइ? ईसा जे गुलामन जे लाइ, ईसा अलैहिस्सलाम जे आशिकन जे लाइ। 309 साल खां बाद में अल्लाह ताला हुननि खे वरी जीअं दुनिया ते आंदो। मौला इहो कीअं आंदी? टाइम तहां सफ़ा थोरो आहे, छा कयां, ॻाल्हि त पूरी थींदी कोन। क़ुरान ॿुधो ऐं अहलिया ने फुल क़ुरान ॿुधो, औलिया अल्लाह जे शान खे समझो ऐं इन हक़ीक़त खे समझो त औलिया अल्लाह जो मक़ाम मर्तबो ख़ुदा वटि छा आहे ऐं उन नबीअ जे गुलामन जो ख़ुदा ज़िक्र छो कयो। इहा त अजीब ॻाल्हि आहे। नबी त ॿिया बि हुया, उन जे गुलामन जो ज़िक्र ख़ुदा क़ुरान में छो न कयो? ईसा जे गुलामन जो ज़िक्र ख़ुसूसी तौर ते छो थियो? इन करे थियो जो अल्लाह कंहिं बि नबीअ खे मुंहिंजे मुस्तफ़ा जे गुलामीअ जी दुआ जी तौफ़ीक़ न ॾिनी। अगरि गुलामी जी तौफ़ीक़ ॾिनी त हिकिड़े ईसा खे ॾिनी। इन करे अल्लाह जे ज़ात ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन जो ज़िक्र कयो त दुनिया खे ख़बर पवे त जन जो नबी दुआऊं घुरंदे वियो त या अल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो उम्मती बनाए जा। मां अल्लाह वटि उन नबीअ जे गुलामन जो ही मक़ाम आहे ऐं मुंहिंजे महबूब मुहम्मद जा उम्मतियो तहां गौर कयो त मां ख़ुदा तहां जो मक़ाम छा कयो हूंदो। रुई पंहिंजे पाण खे समझो। तव्हां सां भली उम्मत आहियूं, तव्हां सां भली उम्मत आहियूं। उन कुत्ते जो ज़िक्र हिकिड़ो दफ़ो न, ॿ दफ़ा न। क़ुरान अॻिते पढ़ंदो तो हलां, ॿुधो त सही फ़क़ीर। मौला भला इहो सभु कुझु कीअं कयई, छो कयई? क़ुरान ॿुध। वकज़ालिक आसरना अलैहिम। ग़ालिब आप सब कीअं आए थे? या आयत ॿुधाइजो अॻिते। वकज़ालिक आसरना अलैहिम लियअलमू। अल्लाह ताला फरमाए थो उन ॻोठ वारनि खे मां अल्लाह अचानक उन पंहिंजे महबूब जे गुलामनि जी ॼाण ॾिनी। 309 साल खां पोइ, घणे वक़्त खां पोइ? 309 साल खां पोइ। वकज़ालिक आसरना अलैहिम लियअलमू। अल्लाह फरमाए तो उन ॻोठ वारनि खे जेको दुनिया जो नक्शो तब्दील थी चुको हुयो, दुनिया जो निज़ाम तब्दील थी चुको हो, अल्लाह फरमाए तो मां अल्लाह उन्हनि खे ॼाण ॾिनी। कंहिंजी ॼाण ॾिनी? त मुंहिंजे महबूब जा गुलाम ही अथव। छो अथव? इहे आयत जो मक़सद सम्झणु अॻिते हल। अल्लाह फरमाए तो इन जे लाइ त इन अल्लाह हक़ुन। मौला उनखे ॼाण छो ॾिनई? अल्लाह से चवे थो त इन जे लाइ त दुनिया खे ख़बर पवे त मां अल्लाह जो वाइदो सचो आहे। मां अल्लाह जो वाइदो कहिड़ो? इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु
वुद्दा जेके ईमान आणींदा ऐं अमल सालिह कंदा मां अल्लाह जी ज़ात दुनिया जे दिलनि में उन्हनि जे लाइ मोहब्बत जा घर अॾे छॾींदुसि। खुदा चवे तो अन्न वादल्लाहि हक़्क़ुन, दुनिया के खबर पवे मां अल्लाह पंहिंजा वाइदा सच्चा कंदो हां। व अन्नस्साअत ला रैब फीहा, ऐं इन जे लाइ बि त दुनिया के खबर पवे त क़यामत हक़ उन में कोई शक नाहे। 309 साल कंहिंखे मां अल्लाह निंड ॾेई वरी उथारे दुनिया में हलाया खाराया, मां अल्लाह जाॾो का वॾी ॻाल्हि नाहे। वरी क़यामत जॾहिं सभिनी खे ज़िंदा करे पंहिंजे दरबार में पेश कयां, मां ख़ुदा जाॾो काई वॾी ॻाल्हि नाहे। नंबर 1 अल्लाह जे तो न ॻोठ वारनि छा कयो? ॿुध फ़क़ीर रब जो क़ुरान चो त अल्लाह जे वलियनि जे मज़ारुनि जे भर में अजीब अजीब किस्म जा ख्याल हुंदा हन। हिकड़न जो ख्याल हुंदा त औलिया अल्लाह जी मज़ार आ, इन जे भर में का ठाहू की जगह ठाहे छॾियूं या भला को ठाहू को निशान लगाए छॾियूं। वरी हिकड़न जो ख्याल हुंदा त भला का मस्जिद ठाहे छॾियूं। तोखे क़ुरान मां साबित करे थो ॾियां त इहो कॉन्सेप्ट, इहा सोच अॼु जी नाहे, पर इहा सोच क़ुरान में मौजूद आहे। अल्लाह जी ज़ात फरमाईंदो आहे इज़ यतनाज़ऊन बैनहुम अमरुहुम, जॾहिं उहे ॻोठ वारा ॿाहिरि निकिता ॻाल्हि खे खुटाया, हुननि दुनिया खे ॾिठो माण्हू ते जे पहुता, जीअं वापसि मोटी उते पहुता अल्लाह जे हुकुम सां। सभिनी खे अल्लाह जे हुकुम सां मुंहिंजा दोस्त फितरी मौत अची वियो, सभई अल्लाह जे ज़ात सां मिली विया, सभई वेचारा मरी विया। हाणे माण्हू डुकंदा आया, अचे ॾिठो हे त सभई अल्लाह खे प्यारा थी विया। हाणे उन्हनि माण्हुनि पाण में झगड़ो कयो। अल्लाह तो क़ुरान में ॾसे इज़ यतनाज़ऊन बैनहुम अमरहुम, इन ॻाल्हि जे मथां झेड़ो करण लॻा। हिननि चयो त हे अल्लाह जा नेक बाना हन, हे ख़ुदा जे नबीअ जा आशिक हन, जिन 300 साल खां वधीक 400 साल खां वधीक छो त ही निशानियूं ॿुधाइनि थियूं। हिते हिननि खे समय साल गुज़री विया हन। हिननि जे मथां हिकड़नि चयो त हिननि जे भर में असां जगह ठाहियूं, को निशान पको कयूं। हिकड़नि चयो त को ॿियो निशान लॻायूं। अल्लाह ताला फरमाए थो क़ालल लज़ीना ग़लबू अला अमरिहिम, हिकड़नि जी इहा राय हुई इन्हनि जे मथां को निशान कायम कयूं, इन्हनि जे भर में को निशान कायम कयूं। रब चए तो पर मुंहिंजे प्यारनि जी इहा राय हुई लनत्तखिज़न्न अलैहिम मस्जिदा, अल्लाह जो कुरान पढ़ त सही। क़ालल लज़ीना ग़लबू अला अमरिहिम लनत्तखिज़न्न अलैहिम मस्जिदा, अल्लाह फरमाए तो जन के मां अल्लाह ताकत दिनी हुई, जन में सब कुछ करण जी ऐं चवण जी हिम्मत हुई, उन्हनि चयो त खुदा जी ज़ात थी जाने असां ज़रूर हिन अल्लाह जे वलियनि जे निशान जे ख़ातिर भर में मस्जिद ठाहींदासीं। उन्हनि मस्जिद ठाहे छॾी, यानी अल्लाह जे वलियन जे निशान जे भर में मस्जिद ठाहण खुदा के एडी वणे थी जो खुदा कुरान में जिक्र करे रहे हो। छो त नमाज मस्जिद में पढ़बिया, इबादत मस्जिद में कबिया, अल्लाह जे वली जे तवस्सुल सां खुदा जे रहमत जो बरकतूं हासिल कबियूं। दोस्तों हे कंहिंजो हाल ॿुधायूं तव्हांखे, कंहिंजो दोस्तों ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन जो आशिकन जो सयक़ूलून सॼी ॻाल्हि कई तई पूरो करे छॾियां। दिलबर दस्तगीर त दिलबर दस्तगीर आहे, मुझो दिलबर सुनो दस्तगीर दिलबर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि अलैह सजी दुनिया के तवान जो मुखालिफ बनायो, मगर 1 लख मुखालिफ थींदा त 10 लखन जे दिल में खुदा पाणी मोहब्बत पैदा कंदो। हे तुंहिंजो असांजो कमाल न आहे, खुदा जो।
एतो जो असांजो वसी कोन्हे को खुदा के पंहिंजे मुस्तफ़ा जो निज़ाम क़ाइम रखणो आहे नबी त कोन ईंदा असहाबी त कोन थींदा इहो निज़ाम कीअं क़यामत ताईं हलंदो अल्लाह पंहिंजे वलियनि जे ज़रिए सां हलाईंदो उहे वली केर थींदा जिन जे दिलनि खे मुंहिंजो खुदा पंहिंजे कुदरत में पसंदि फरमाईंदो जिन जे दिलनि खे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी निगाह हूंदी उन निगाह मुस्तफ़ा सां अल्लाह जा वली बनबा ऐं खुदा जे दीन जो पैगाम पहुचाईंदा रहंदा उन्हनि जे निज़ाम ऐं पैगाम जो इहो फ़र्क़ु हूंदो मुल्ला की अजान और है बिलाल की अजान और है मुल्ला अजान दे तो जमीन वाला कलमो पढ़न पर जे बिलाल अजान दे तो आसमान जा फरिश्ता जन्नत जो हुरू बस फर्क ही हुआ फर्क ही हुआ तो जेके खुदा जा मुकर्रब खालिस बाना हन उन जी जेका दिल जी सच्चाई हुंदी आ ओह जेका खुदा उन जे जने जुबान ते आणींदो आ इन करे त हुक्म त इत्तकू फिरासतुल मुमिन फलयंजुर बिनूरिल्लाह अल्लाह जे नेक सालिहन बानन जे नजर खां डिजो छो त उहे अल्लाह जे नूर सां ॾिसंदा अजीजाने मन अल्लाह ताला जे ज़ात बा बरकत ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन जे ला मां जेका वाज़िह करण थो ॻाल्हि चयो छा फरमायो अल्लाह फरमायो दुनिया वारा तनाज़ो कंदा झेड़ो झगड़ो कंदा कहिड़ी ॻाल्हि जे मथां त ईसा अलैहिस्सलाम जा गुलाम हेतरा या हेतरा रब फरमाए तो सयक़ूलून सलासतुन हिकड़ा माण्हू चवंदा त उहे असहाबे कहफ नालो ई छा तन मता समझो त असहाबे ईसा ईसा जा असहाबी न असहाबे कहफ गार वारा दोस्त कहफ नालो गार जो आ अल्लाह कुरान जे सूरत जे मथा नालो रखियो त मुझे मुस्तफा पर मुझो मुस्तफा हर उहो कम कंदो आ जेका अल्लाह जी मनशा हुंदी उन गार जे नाले सां मुझे मुस्तफा पूरी सूरत जो नालो रखी छड़ियो छो रखियो दुनिया के बुधायो ए दुनिया वारो जे कुरान करीम के तहां मुकद्दस समझो था यो यकीनन मुकद्दस आ लेकिन इन कुरान के मुकद्दस कयो आ हूद जे नाले सां सूरत ठहे पई अल्लाह जो नबी आ यूनुस जे नाले सां सूरत ठहे पई अल्लाह जो नबी आ मुहम्मद जे नाले सां सूरत ठहे पई अल्लाह जो नबी आ इब्राहिम जे नाले सां सूरत ठहे पई अल्लाह जो नबी आ मौला गार जे नाले सां सूरत छो रब चवे तो इन करे जो उन गार जी इज्जत कोन्हे पर उन गार में जेके मुझे नबी जा आशिक होया उन जे करे मां रब के गार सां भी प्यार न रुगी गार सां प्यारा सयक़ूलून सलासतुन दुनिया चवंदी त ईसा अलैहिस्सलाम जा आशिक ट्रे हुआ अल्लाह फरमाए तो सयक़ूलून सलासतुन कल्बुहुम राबिउहुम रब चवे तो तमा चो त ट्रे हुआ मां अल्लाह तो चवा ट्रे उहे हुया त चौथो उनन सां गड कुत्तो हुयो काडे कुत्तो काडे कुरान हाफिज़ अमानुल्लाह सोच समझ जो मकाम इबरत जो मकाम त काडे अल्लाह जो पाक कुरान ऐं काडे झंग जो कुत्तो पर उन झंग जे कुत्ते खे मान मिलियो त कंहिंजे करे मिलियो छा उन कुत्ते इबादत कई हुई छा उन कुत्ते नमाज़ू पढ़ी हुई छा ओ त जानवर उन जे मथा को भी शरई कानून त कोने को मगर उन कुत्ते खे भी खुदा इज्जत छो दिनी आ ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन सां प्यार जे करे दिनी आ ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन आशिकन जी ड्यूटी थोड़ी इन करे ईसा भी मुखे प्यारो आ उन जा आशिक भी मुखे प्यारा ए कुत्ता आही त जानवर कुत्तो पर उनन सां तो निस्बत रखी आ मां खुदा तोखे भी कुरान में जगह ॾेई छॾी कयामत ताईं मुझे मुस्तफा जी उम्मत कुरान पढ़ंदी रहंदी काबे जे साम्हूं काबो मुझो साम्हूं होंदो कुत्ता तुझो जिक्र हलंदो मुस्तफा जो रोज़ो साम्हूं होंदो ए कुत्ता तुझो कोई भी जिक्र हलंदो दुनिया जे कोचे कूचे में तुझो जिक्र हलंदो छो जो तो मुझे आशिकन सां प्यार कयो अल्लाह जे वलियन सां अल्लाह जे नबी जे गुलामन सां कुत्तो प्यार करे त खुदा कुत्ते के भी मान दे ऐं उहे गुलाम भी ईसा जा गुलाम होजन ऐं ईमान वारा खुद फैसलो कर पंहिंजे दिल खां पुछ मुहम्मदुर रसूलुल्लाह जो शान चाहे ईसा रूहुल्लाह जो शान चाहे जेकर ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन आशिकन सां कुत्ते जी निस्बत खुदा कुरान में जगह थोड़े त मां चवां
तो कोई शक ना है मुझे दिल पर दस्तगीर जेको हसनी बिया हुसैनी बिया मदीने वाले घोट जो आशिक सादिक बचड़ो वा जेको न औलिया अल्लाह सा प्यार जी निस्बत करनी दो खुदा उनके जगह जन्नत में दे छड़ी। दोस्तों सयक़ूलून सलाततुन कल्बुहुम राबिउहुम अल्लाह फरमाए तो दुनिया वारन चयो असहाबे कहफ ट्रे मां अल्लाह चवा तो ट्रे असहाबे कहफ चौथो उनन जो कुत्तो वयक़ूलून खमसतुन मानू चौंदा पंज हुया मां अल्लाह चवा तो वयक़ूलून खमससुन सादिसुहुम कल्बुहुम जे पंज उहे हुया त छहो उनन सा गड कुत्तो हुयो वयक़ूलून सादिसुहुम कल्बुहुम सामिनुहुम या न सही अल्लाह ताला फरमाए तो दुनिया वारा चवंदा त सत असहाबे कहफ हुया मां रब ऐलान तो कया जे सत असहाबे कहफ हुया त अठो उनन सा गड कुत्तो हुयो। अल्लाह अकबर। एक जगह ते न इन जगह ते न बार बार खुदा ईसा अलैहि सलाम जे आशिकन जी गाल भी कंदो थो वने तादाद भी बुधाइंदो थो वने कुत्ते के अलग निखेड़ीदो थो वने छा में पंहिंजे कुरान में बस छो नहीं ते गाल के खत्म कया त ऐ ईमान वारा अल्लाह जो कुरान या सूरह कहफ थई हाफिजन का पूछी करे 15 सिपारे जे आखिर में शुरू थई थी पहरो हिकड़ो रुकू पढ़ तर्जुमो दिस सोच समझ ऐ पंहिंजे दिमाग पंहिंजे माइंड के दुरुस्त कर त जे ईसा जे गुलामन सा गड कुत्तो वा रब उनके एतरो शान दिनो त मुझे महबूब रहमतन लिल आलमीन जे आशिकन सा अल्लाह जे वलियन सा जंहिंजी निस्बत है खुदा उनके छा मकाम दींदो। शर्त इहो वा वो कुत्तो सच्चो हुयो रुगी बटाकी न हुयो दुनिया के देखाण वारो न हुयो जान जी कुर्बानी देण वारो हुयो तोखे भी इहो शर्त अव्वला त तुझो रुगी बटाकू ऐं नारा न हुजन पर तुझे तन मन दिल में अल्लाह जे वली सा प्यार हुजे जेकर तुझे दिल में अल्लाह जे वली सा सच्चो प्यार आ त तोखे दुनिया में कहजी परवाह काने का अल्लाह जे जात वट तुझो ओ शान आ जो दुनिया के अंदाज़ो ही कोन थींदो। दोस्तों अल्लाह जे वलियन जो इहो मकाम आ अल्लाह जे वलियन जो इहो शान आ जो खुदा ईसा अलैहि सलाम जे नाराज न थियो अञा 10 मिनट ॿिया वठां तव्हां जा नाराज न थी दो छो त इहा तबियत मुलाणी आ त माण्हुनि के मजबूर करे ता नाराज न थी जो बस 10 मिनट ॻाल्हाए इहा तबियत सुठी कोने छो त हम के कमकारी हुंदियूं पर जुमे जो ॾिहाड़ो आ थोड़ो 10 मिनट लेट आयासीं इन करे दिल चवे थी थोड़ो 10 मिनट जा हिक ॿी ॻाल्हि भी ॿुधाए तव्हां के कुरान मां साबित करे ॾियां त दोस्तो अल्लाह जे वलियन ते जिब्राइल जो नुज़ूल भी थींदो आ कुरान अल्लाह जे वलियन ते वली मर्द छा औरतूं वलियाणी उन औरतुन ते भी जिब्राइल ईंदो आ खुदा जो पैगाम खणी ईंदो आ तो अल्लाह जे वलियन के ये न समझदा एक पर शर्त है अल्लाह जा वली किए थींदा हन रुगी चादर ओढ़ण सा अल्लाह जो वली न थींदो दाढ़ी जेकरे डिगी रखे त अल्लाह जो वली कोन थींदो कुंड में वेही मिड़े खोड़ सारा एड़ा ड्रामा बुधो था पिया अदा फलानी जगह ते अजीब ड्रामो हलियो फलानी जगह ते अजीब ड्रामो हलियो याद रखी छद सच्चाई उहा है जो सोहणो दिलबर दस्तगीर रहमतुल्लाह अलैहि 561 हिजरी में दुनिया छड़े विया अज 1435 36 हिजरी हली रही आ अज भी दिलबर दस्तगीर जेला दिलन जे मथा ये हुकूमत हली रही आ जण अज भी दस्तगीर खुद हुकूमत करे रहियो आ चायो सच ना है अल्लाह जे वलियन जो इहो मकाम आ खुदा जो कसम मां ऐलान कर दो तो खां पूछा जने मुझे सजन साईं जे दरबार ते पहुंचदा हो मुझा मुर्शिद खिताब कदा हन लफ्ज खुदा जो कसम इंतहाई सादा हुंदा हन बार बार बुधल हुंदा हन मगर उन लफ्जन में एडो असर हुंदो आ जो जी में जायूं करे विंदा हन दाल चाहे फर्क इहो आ जो मुल्ला की अज़ा और है बिलाल की अज़ा और है हिकड़ा लफ्ज फकत मानू जे दिमाग के तब्दील कर जला होता हन हिकड़ा लफ्ज इंसानन जे दिलन के तब्दील कर जला होता हन अल्लाह ताला जा बानड़ो बीबी मरियम औरता बीबी मरियम चाहे ए बई सूरतूं गडहन मरियम ऐं कहफ कहफ पूरी थे मरियम शुरू थे कहफ गार उन जो नालो सूरत जे पे मथा पेजी वियो वेठो कुरान पढ़ तरावी पढ़
गार जो जिक्र न कर, वलियन जो जिक्र न कर, कुत्ते जो जिक्र न कर, कुरान पूरो कर त खबर पए थी कोन सघंदो अदा। उन कुत्ते जो भी जिक्र करणो पवंदी, उन गार जो भी जिक्र करणो पवंदी। मरियम केर? मरियम खुदा जी नेक सालिह बानिया, नबी त औरत कान्हे न दा, नबी त कान्हे न। कुरान पढ़ त सही। वज़कुर फिल किताब मरियम इज़िन तबज़त मिन अहलिहा मकानन शर्क़िया। ओ मुझा दिल पर महबूब दुनिया के बुधा त मरियम जॾहिं केर? मरियम जॾहिं पंहिंजे घर वारनि खां अलॻि थी ओभर वारे घर में मौला तूं ईअं छो थो करी? रब चए थो हुन ओभर जे तरफ़ घर ठाहियो, जंहिं पासे मरियम घर ठाहियो मां अल्लाह खे उन तरफ़ सां बि प्यार आहे। मरियम जो घर ओभर, अल्लाह चए तो ओभर वारे घर में फतखज़त मिन दूनिहिम हिजाबा। छा जेला घर वारन खां अलग थी? इन जेला थी त मानुन खां परे थी करे पंहिंजे खुदा जे जिक्र में मस्ती वठां, मानुन खां परे थी करे हिजाब कई, मानुन खां पर्दो कई, परे थी वई। अल्लाह फरमाए तो जॾहिं सभिनी खां परे थी फअरसलना इलैहा रूहना फतमस्सल लहा बशरन सविया। अल्लाह तो फरमाए जॾहिं मुंहिंजी मरियम घर वारनि खां ॿाहिरि निकिती, ओभर में घर ठाही, मां रब क़ुरान में जाइ ॾेई छॾी। ओभर में घर मरियम जो माण्हुनि खां अलॻि थी करे मां अल्लाह जे ज़िक्र में मस्त थी वई। मां अल्लाह जिब्राइल खे मोकिलियो। कंहिंखे मोकिलियो? फअरसलना असां मोकिलियो इलैहा उन कंहिंखे मोकिली मौला रूहना जिब्राइल खे मोकिलियो। मौला जिब्राइल त नबियनि ॾे ईंदो आहे, हीअ तुंहिंजो नबी त नाहे, हिन ॾे छो मोकिले? रब चए थो तूं केरु थींदो आहे? बादशाही मां ख़ुदा जी आहे, मर्ज़ी बि मां ख़ुदा जी आहे। जेके इज्जत बख्शा, जेके जलील कया, जेके मकाम ता कया, जेके जह जगह ते रखा। फतमस्सल लहा बशरन सविया। नौजवान सेहतमंद इंसान जी सूरत ॾेई मूं जिब्राइल खे मोकिलियो त वञी मरियम खे चओ। छा? मरियम वटि पहुतो त मरियम निहारे छा थी चवे? क़ालत मरियम चयो अऊज़ु बिर्रहमान मिनका इन कुन्त तक़िया। जेकरे तू वाकई परहेज़गार आहीं। जिब्राइल पंहिंजो तारीफ़ कयो त मां जिब्राइल आहियां। मरियम चयो जेकरे वाकई तू परहेज़गार आहीं, पोइ बि मां ख़ुदा खां तुंहिंजी पनाह थी घुरां, खुदा खां तुंहिंजी पनाह थी घुरां। ऐं असां माइन खे वठी विच में विहारींदासीं, साईं हिन ते त थोरो हथड़ो रखजां, हिन खे त थोरी दुआ कजां, हिन खे पुटड़ो कोन थो थिए। साईं बि चवंदो हलिया माई हल तोखे पुट थिए बकर मुंहिंजे गाॾीअ में मोकिले छॾ। ए म्या शरीयत इस्लामी मुहम्मदुर रसूलुल्लाह जे शरीयत जो क़दुरु कयो। पीरी मुरीदी इन खे कोन चइबो आहे त माइन जे विच में चे पीर वेही रहे वेठो माइन सां कचहरियूं करे। ए म्या पीर इन खे न चइबो आहे, पीर उन खे चइबो आहे जेको मुझे मुस्तफा जे शरीयत ते अमल करे। पीर उन खे चइबो आहे औरतुनि ते भी तबलीग करणी आहे, लेकिन पंहिंजो कंध झुकियल हुजे। औरतुनि सां फर्दन कचहरियूं पीर कोन कंदो आहे। फर्दन कचहरियूं कहिड़ियूं त आम दुनिया जो माण्हू कंदो आहे। औलिया अल्लाह जो इहो मक़ाम आहे। अगर औरतुनि खे तबलीग करणी आहे तॾहिं बि कंध हेठि हुजे, आवाज़ ॿुधे त कंध मथे न करे। इन करे जो मुस्तफा जी हद रखियल आहे, हद न टोड़े। बीबी मरियम के चवे तो जिब्राइल तमा जिब्राइल हां। पो भी बीबी मरियम चवे थी त क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनका इन कुन्त तक़िया। बेशक तू परहेज़गार आई, पो भी मां अल्लाह का तुझी पनाह थी वठां। छो त नौजवान इंसान जे सूरत में आयो आहे। अगे आयत छाहे? क़ाल इन्नमा अन रसूल रब्बिक लिअहबलक गुलामन ज़किया। बुधा जिब्राइल आयो छो? आयो छो ही? चे तो इन जेला आयो हां जो अल्लाह जे तरफ खां तोखे नेक पुट ॾियण आयो आहियां।
नेक पुट ॾियण आयो आहियां मरियम दाह थी करे चवे थी क़ालत अन्ना यकूनु ली वलदु वलम यमससनी बशर ऐ जिब्राइल मूं त कंहिं मर्द सां शादी कोन कई आहे कंहिं मर्द मूंखे छुयो नाहे ए तूं छा थो चवीं जिब्राइल चवेसि थो अल्लाह जेको चाहींदो हो करे गुज़रंदो आहे जेके वीचारा अक्सर बेवकूफ़ माण्हू बेसमझ जन जूं दिलियूं ख़ुदा दीन जे तरफ़ खां बंद करे छॾियूं हन उहे महबूब जे मीलाद जे लफ़्ज़ ते एतराज़ कंदा हन त तव्हां हुज़ूर जे ॼमण जूं ॻाल्हियूं छो था कयो ओ चरिया तूं मरियम सूरत खोल पुछ त मरियम अल्लाह खां त मौला ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण जूं ॻाल्हियूं त क़ुरान में छो कयूं हन न रुगी ॼमण जूं ॻाल्हियूं हाफ़िज़ अमानुल्लाह आयत ॿुध अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात बीबी मरियम जॾहिं ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण जो टाइम थियो आहे फितरत इंसानी मुताबिक़ औरत खे तकलीफ़ थींदी आहे औरत खे सूर थींदा हन बीबी मरियम खे थोड़ी तकलीफ़ थी आहे उन तकलीफ़ खां तंग थी करे चवे थी काश मां हिन ॾींहं खां अॻे ई मरी वञा हां अल्लाह जे ज़ात उहे लफ़्ज़ बि क़ुरान में दर्ज करे छॾिया क़ालत या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा वकुन्तु नसियम मनसिया अल्लाह कुरान में चई छॾियो त मरियम दाह करे चयो काश हिन ॾिहाड़े खां अॻु जे मां मरी वञा हां ही ॾिहाड़ो न ॾिसां हां मां सभिनी खां विसरियल हुजां हां ओ मुंहिंजा मौला हे मरियम त दाहूं पे थी करे मां हुजां ई न हां मरी वञा हां इन में कहिड़ी भलाई आहे जो कुरान में थो रखे रब चयो इन करे थो रखां जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे आशिक़नि खे ख़बर पवे जॾहिं मुंहिंजे दिल पर मुस्तफ़ा जे मीलाद जूं ॻाल्हियूं कनि त आमिना जूं ॻाल्हियूं ज़रूर कनि अब्दुल्लाह जूं ॻाल्हियूं ज़रूर कन अब्दुल मुत्तलिब जूं ॻाल्हियूं ज़रूर कन मुझे मुस्तफ़ा करीम जे ॼमण खां वठी करे जवानी ते ईअं ज़िक्र करे मुझे महबूब जे आशिक़नि जूं दिलियूं ठारींदा वञनि जेकॾहिं अल्लाह जे नबीअ जे विलादत जूं ॻाल्हियूं करणु नाजाइज़ आहे त पहिरीं क़ुरान मां हथ कढणा पवंदा साईं ईसा सां असांजो छा वञे मरियम सां असांजो छा वञे हुन जे सूरनि सां असांजो छा वञे लेकिन क़ुरान में पढ़ूं था पिया न पढ़ूं त ख़बर पए तरावीह में पढ़ूं था पिया न पढ़ूं त ख़बर पए हे सभु कुझु छो था कयूं दोस्त इन करे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ो अल्लाह जो हुकुम आहे क़ुरान पढ़णो आहे इन क़ुरान खे मुंहिंजे मुस्तफ़ा न पढ़ियो आहे ॻाल्हाए त सही छा अबू बकर न पढ़ियो आहे छा उमर न पढ़ियो आहे छा उस्मान न पढ़ियो आहे छा मुझे दिल पर अली मुर्तज़ा कोन पढ़ियो आहे हसनैन करीमैन कोन पढ़ियो आहे उन्हनि छो न चयो त मौला हे मरियम जूं ॻाल्हियूं मरियम जा सूर असां छो ॻाईंदा वतऊं न न उन्हनि खे ख़बर आहे त ख़ुदा खे पंहिंजो निज़ाम हलाइणो आहे दोस्तो वकज़ालिक आसरना अलैहिम लियअलमू अल्लाह चए थो ॼाण मूं ॾिनी हे ॼाण ख़ुदा ॾींदो आहे जंहिंजे दिल में जेका ॼाण ॾे क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जे लाइ जंहिंखे ख़ुदा चूंडे उन जी मर्ज़ी आहे पंहिंजे महबूब जे इश्क जे लाइ जंहिंखे चूंडे उन जी मर्ज़ी आहे तूं केरु थींदो आहियां मां केरु थींदो बस तो असांजो हिकिड़ो किरदार आहे तो असांजो हिकिड़ो किरदार आहे यादि रखी छॾियो सिस्टम तयशुदा है सिस्टम हली रहियो आहे किरदार सब को पंहिंजो निभाए रहियो आहे को नेगेटिव को पॉजिटिव ख़ुदा खां हर मैश इहा दुआ करो त या अल्लाह असांखे किरदार उहो ॾिजां जेको तोखे बि वणे तुंहिंजे महबूब खे बि वणे ॻाल्हि ख़तम इहा ख़ुदा खां दुआ करो या अल्लाह ज़िंदगी गुज़ारणी आहे कंहिं न कंहिं किरदार सां गुज़ारणी आहे किरदार सां गुज़ारणी आहे मौला छो त नेकीअ जी तौफ़ीक़ बि मुंहिंजो रब बख़्शींदो आहे त गुनाह खां बचण जी ताक़त बि मुंहिंजो अल्लाह बख़्शींदो आहे दुनिया वारनि जे साम्हूं भले थियण जी कोशिश करण जे बजाय रब्बुल आलमीन जे साम्हूं भलो थी आखिरी ॻाल्हि ॿुधाए बस इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त ऐं नफ़्स जा पूजारी ख़ासि करे मूं जहिड़नि मुल्लनि खे फरमाइनि था त ऐं नफ़्स जा पूजारी असां नफ़्स जा पूजारी आहियूं टे टे मानियूं खायो पंहिंजे पाण खे हिते रखी वेठा आहियूं ऐं नफ़्स जा पूजारी शैतान हर मोड़ ते इंसान सां विढ़ंदो आहे कॾहिं कॾहिं शैतान जो अंदाज़ अहिड़ो बि हूंदो आहे चादरड़ी पाए साम्हूं वञी शीशे ते बीठुसि पाण खे ॾिठुमि त कीअं थो लॻां माशाअल्लाह ॾाढो सुठो थो लॻां अछो वॻो बि पायां फुलनि वारा चवनि वाह 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 बुज़ुर्ग अची वियो आहे बुज़ुर्ग अची वियो आहे इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त फौरन इन चादर खे बि लाहे उछला
फौरन इन दिस्तार के भी लाहे उछला, एड़ा कपड़ा पा, एड़ी ड्रेस पा जंहिंमें नफ्स चवई अड़े इन हाल में विंदे पो फुलन वारा छा चवंदा, अरे बस साईं बहाने मटिजी वियो आ। इए किए इमाम गज़ाली फरमाए थो जेकर खुदा जो प्यार खपई त पो इए करे जीअं तो जो नफ्स जी उबतड़ हुजे। ये दिस्तार पाए, ये चादर पाए, जेकर इहो तसव्वुर रुगी कई त मां खुदा जो नेक थी वियो हां, मां खुदा जो वली थी वियो हां, मां खुदा जो दोस्त थी वियो हां। माण्हू मुंहिंजा हथ चुमनि था त तो पंहिंजी सभु बर्बादी करे छॾी, सभु पंहिंजी तबाही करे छॾी। पर जेकर इहो सभु कुझु तोसां थी रहियो आहे, लेकिन तुंहिंजो तसव्वुर इहो आहे हे सभु मुंहिंजा मौला तुंहिंजी कुदरत आहे, मूं जहिड़ो गुनहगार त दुनिया में आहे ई कोन को। या इहो तसव्वुर थई त ही जेको कुझु थी रहियो आहे हे मुंहिंजे पीर जी करामत आहे, हे मुंहिंजे मुर्शिद जो शान आहे। पाण खे गुम करे छॾ त पोइ नीस्त अस्त अस्त नीस्त। अजीज़ाने मन पंहिंजे पाण थे संभाल, नमाजू भी पढ़, रोजा भी रख, हज भी कर, ज़कातूं भी कर, पंहिंजे पाण खे संभाल। उमिर शरीफ ते वञी या हज ते वञी वॾा ढंढोरा लॻाए, माण्हू गॾु थियनि, मुरीद गॾु थियनि, नौकर गॾु थियनि, तोहफ़ा मिलनि, गिफ्टूं मिलनि, वञू भी तोहफ़ा खणंदो त बा ॻाल्हि ॿुधो मां अचां थो पियो, ऐलान कराए छॾिजां त फ़क़ीर अचे थो पियो। अड़े चरिया चुप करे वञ यार ॾे, चुप करे मोटी आ यार सां प्यार आहे त ॿियनि जो छा वञे। कहिड़ो आशिक आहे जेको चाहींदो आहे त महबूब ई मुंहिंजे दरमियान में को टियों हुजे, न टियों हुजे कहिड़ो जेको मिलाइण वारो हुजे। ओ चरिया हिक खुदा जा ॿ वली गॾु वेठा हा, इन पंहिंजे इश्क जे कचहरीअ में हुया। नमाज जो टाइम पियो वञे, मूं जहिड़ो मुल्लो भर में वेठो हो, देर न कई, चई साईं कि बिला नमाज। त बुज़ुर्गनि जूं अखियूं खुली वयूं, मथे निहारे पाण फरमायूं सुबत संगत सुपिरिन जी हुई पिण वडी हाज, कज़ा कज नमाज वक्त वराइण सुथरो। ओ चरिया हिय सुहबत, हिय घड़ी जेका इश्क जे मंज़िल में हुई, इहा वरी अलाए मिलंदी अलाए न मिलंदी। नमाज जे हींअर कज़ा थी त वरी पोइ कज़ा भी करे सघिजे थी। नमाज कज़ा थी वेंदी पर सुहबत कज़ा न थींदी आहे। नफ्स जो गुलाम न थी, तुंहिंजो ॿियो कोई दुश्मन नाहे, मुंहिंजो ॿियो कोई दुश्मन नाहे, तुंहिंजो असांजो दुश्मन तुंहिंजे असांजे वजूद में मौजूद आहे। दोस्तो जेकर तव्हां सां पंहिंजे दुश्मन खे न सुञातो त दोस्त खे किथां सुञाणंदासीं। इहो दुश्मन तुंहिंजे असांजे वजूद में आहे, जेको तो असांखे वरगलाए रहियो आहे, जेको तो असांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ईअं ढंढोरा पिटाए रहियो आहे। ख़ुशि थी, छा ते ख़ुशि थी, माण्हू तुंहिंजी नेकी कनि। चरिया दुनिया तुंहिंजी नेकी करे तो ख़ुशि न थी, अस्तग़फ़ार पढ़, चओ मुंहिंजा मौला दुनिया मुंहिंजी नेकी करे थी, मां इन जे लाइक़ु आहियां अलाए कोन आहियां, तूं रो तौबा कर। पर जेकर दुनिया तुंहिंजा ऐब कढे त ख़ुशि थी त चङो थियो, दुनिया ऐब कढिया, कुझु पंहिंजी इस्लाह कया। नफ्स जो पूजारी थियण में कुछ कोने को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात। मूं गुनाहगार जो चवण अदा जुमे जो ॾींहुं, अॼु राति जो जलसो नाहे, मूं गुनाहगार जो चवण तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने वारे घोट जो प्यार नसीब फरमाए। सुहणे अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैहि जी निस्बत खुदा जी ज़ात हकीकी कुर्बानी निस्बत अता फरमाए। तव्हां दोस्तन खे दावत आहे इन निस्बत खे मज़बूत करण वारी, उन निस्बत खे अञा मुस्तहकम करण वारी दावत अथव। फ़क़ीरनि जी दावत खुलियल आहे, छो त हक़ आहे जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। मां त अदना गुनहगार किनो कोझो हिन ते वेहण जे लाइक़ु जेकॾहिं बनायो आहे त ख़ुदा बनायो आहे, दिलबर मुस्तफ़ा बनायो आहे, मुंहिंजे सजण साईं जे निगाह बनायो आहे। त तव्हां के दावत है दोस्तो, मुझे दिलबर जे दरबार ते अचो, जंहिंखे वणे वडन ॾियो, जंहिंखे वणे व पट ॾियो, डन पट पंहिंजा पाण वटि रखो। हे कल्बी ज़िक्र हासिल करण जे लाइ, इश्क़ मुस्तफ़ा हासिल करण जे लाइ तबीब पंहिंजी उते मुंहिंजा दोस्त शिफ़ा खानो खोलियो आहे। अचो दवा वठो, इंशाअल्लाह शिफ़ा थी वेंदी। हिन दिल में उन यार जो प्यार अचे वेंदो, लिल्लाहियत अचे वेंदी, खुलूस अचे वेंदो। अल्लाह ताला जिते जिते दुनिया में औलिया अल्लाह रहनि था, सभिनी खे आबाद फरमाए, सभिनी जे दरबारुनि खे खुदा आबाद फरमाए। उन्हनि जे सदके में, दिलबर दस्तगीर जे सदके में मुंहिंजो रब मुंहिंजे सजण साईं खे भी खुश रखे, उन जे दरबार खे आबाद फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जन दोस्तन सुन्नतूं अदा न कयूं हन, उहे सुन्नतूं अदा करे वठन, त उन खां बाद में खुतबे जी नमाज़ चवण जी हिम्मत हुई। उन्हनि चयो त खुदा जी ज़ात थी जाने, असां ज़रूर हिन अल्लाह जे वलियनि जे निशान जे ख़ातिर भर में मस्जिद ठाहींदासीं। उन्हनि मस्जिद ठाहे छॾी, यानी अल्लाह जे वलियन जे निशान जे भर में मस्जिद ठाहण खुदा के एडी वणे थी जो खुदा कुरान में जिक्र करे रहे।
छो त नमाज मस्जिद में पढ़बिया, इबादत मस्जिद में कबिया, अल्लाह जे वली जे तवस्सुल सां खुदा जे रहमत जो बरकतूं हासिल कबियूं। दोस्तो हे कंहिंजो हाल ॿुधायूं तव्हांखे, कंहिंजो दोस्तो ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन जो, आशिकन जो। सयक़ूलून, सॼी ॻाल्हि कई तई पूरो करे छॾियां। दिलबर दस्तगीर त दिलबर दस्तगीर आहे, मुझो दिलबर सुहिणो दस्तगीर दिलबर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि अलैह सॼी दुनिया के तव्हां जो मुखालिफ बनायो, मगर 1 लख मुखालिफ थींदा त 10 लखन जे दिल में खुदा पाणी मोहब्बत पैदा कंदो। हे तुंहिंजो असांजो कमाल न आहे, खुदा जो हेतु जो असांजो वसी कोन्हे को। खुदा के पंहिंजे मुस्तफा जो निजाम कायम रखणो आहे। नबी त कोन ईंदा, असहाबी त कोन थींदा। इहो निजाम कीअं क़यामत ताईं हलंदो? अल्लाह पंहिंजे वलियन जे ज़रिए सां हलाईंदो। उहे वली केर थींदा? जन जे दिलनि खे मुंहिंजो खुदा पंहिंजे कुदरत में पसंद फरमाईंदो। जन जे दिलनि खे मुंहिंजे मुस्तफा करीम जी निगाह हूंदी, उन निगाह मुस्तफा सां अल्लाह जा वली बनबा ऐं खुदा जे दीन जो पैगाम पहुचाईंदा रहंदा। उन्हनि जे निजाम ऐं पैगाम जो इहो फ़र्क़ु हूंदो, मुल्ला की अजान और है, बिलाल की अजान और है। मुल्ला अजान दे तो जमीन वाला कलमो पढ़न पर, जे बिलाल अजान दे तो आसमान जा फरिश्ता जन्नत जो हुरू पढ़न। बस फर्क ही हुआ, फर्क ही हुआ। तो जेके खुदा जा मुकर्रब खालिस बाना हन, उन जी जेका दिल जी सच्चाई हुंदी आ, वह जेका खुदा उन जे जने जुबान ते आणींदो आ। इन करे त हुक्म त इत्तकू फिरासतुल मुमिन फलयंजुर बिनूरिल्लाह। अल्लाह जे नेक सालिहन बानन जे नजर खां डिजो, छो त उहे अल्लाह जे नूर सां ॾिसंदा। अजीजान मन, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकत ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन जे ला मां जेका वाज़े करण थो ॻाल्हि चाहे, छा फरमायो? अल्लाह फरमायो दुनिया वारा तनाज़ो कंदा, झेड़ो झगड़ो कंदा कहिड़ी ॻाल्हि जे मथां त ईसा अलैहिस्सलाम जा गुलाम हेतरा या हेतरा। और फरमाए तो सयक़ूलून सलासतुन, हिकड़ा माण्हू चवंदा त उहे असहाबे कहफ। नालो ई छा तन? मता समझो त असहाबे ईसा, ईसा जा असहाबी न, असहाबे कहफ, गार वारा दोस्त। कहफ नालो गार जो आ। अल्लाह कुरान जे सूरत जे मथा नालो रखियो त मुझे मुस्तफा, पर मुझो मुस्तफा हर उहो कम कंदो आ जेका अल्लाह जी मनशा हो। उन गार जे नाले सां मुझे मुस्तफा पूरी सूरत जो नालो रखी छड़ियो। छो रखियो? दुनिया के बुधायो ऐ दुनिया वारो जे कुरान करीम के तहां मुकद्दस समझो था, यो यकीनन मुकद्दस आ, लेकिन इन कुरान के मुकद्दस कयो आ। हूद जे नाले सां सूरत ठहे पई, अल्लाह जो नबी आ। यूनुस जे नाले सां सूरत ठहे पई, अल्लाह जो नबी आ। मुहम्मद जे नाले सां सूरत ठहे पई, अल्लाह जो नबी आ। इब्राहिम जे नाले सां सूरत ठहे पई, अल्लाह जो नबी आ। मौला गार जे नाले सां सूरत छो? रब चवे तो इन करे जो उन गार जी इज्जत कोन्हे, पर उन गार में जेके मुझे नबी जा आशिक होया, उन जे करे मां रब के गार सां भी प्यार। न रुगी गार सां प्यारा। सयक़ूलून सलासतुन, दुनिया चवंदी त ईसा अलैहिस्सलाम जा आशिक 3 हुआ। अल्लाह फरमाए तो सयक़ूलून सलासतुन कल्बुहुम राबिउहुम। रब चवे तो तव्हां चओ त 3 हुआ, मां अल्लाह तो चवां 3 उहे हुया त चौथो उन्हनि सां गॾु कुत्तो हुयो। काॾे कुत्तो, काॾे कुरान। हाफ़िज़ अमानुल्लाह, सोच समझ जो मकाम आ, इबरत जो मकाम आ। त काॾे अल्लाह जो पाक कुरान ऐं काॾे झंग जो कुत्तो। पर उन झंग जे कुत्ते खे मान मिलियो त कंहिंजे करे मिलियो? छा उन कुत्ते इबादत कई हुई? छा उन कुत्ते नमाज़ूं पढ़ी हुई? छा ओ त जानवर, उन जे मथा को भी शरई कानून त कोन्हे को, मगर उन कुत्ते खे भी खुदा इज्जत छो ॾिनी आ? ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन सां प्यार जे करे ॾिनी आ। ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन आशिकन जी ड्यूटी थोड़ी, इन करे ईसा भी मूंखे प्यारो आ, उन जा आशिक भी मूंखे प्यारा। ऐं कुत्ता आही त जानवर कुत्तो, पर उन्हनि सां तो निस्बत रखी आ। मां खुदा तोखे भी कुरान में जगह ॾेई छॾी।
क़यामत ताईं मुझे मुस्तफ़ा जी उम्मत कुरान पढ़ंदी रहंदी। काबे जे साम्हूं काबो मुझो साम्हूं होंदो, कुत्ता तुंहिंजो ज़िक्र हलंदो। मुस्तफ़ा जो रोज़ो साम्हूं होंदो ऐं कुत्ता तुंहिंजो पोइ बि ज़िक्र हलंदो। दुनिया जे कोचे कूचे में तुंहिंजो ज़िक्र हलंदो। छो जो तो मुझे आशिकनि सां प्यार कयो आहे। अल्लाह जे वलियनि सां, अल्लाह जे नबीअ जे गुलामनि सां कुत्तो प्यार करे त ख़ुदा कुत्ते खे भी मान दे ऐं उहे गुलाम भी ईसा जा गुलाम हुजन। ऐं ईमान वारा खुद फैसलो कर, पंहिंजे दिल खां पुछ मुहम्मद रसूलुल्लाह जो शान छाहे, ईसा रूहुल्लाह जो शान छाहे। जेकर ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन आशिकन सां कुत्ते जी निस्बत खुदा कुरान में जगह थो ॾे त मां चवां थो कोई शक न है मुझे दिल पर दस्तगीर जेको हसनी भी आ, हुसैनी भी आ, मदीने वारे घोट जो आशिक सादिक बचड़ो आ, जेको न औलिया अल्लाह सां प्यार जी निस्बत ॻंढींदो, खुदा उनखे जगह जन्नत में ॾेई छॾी। दोस्तो सयक़ूलून सलाततुन कल्बुहुम राबिउहुम, अल्लाह फरमाए तो दुनिया वारन चयो असहाबे कहफ टे, मां अल्लाह चवां तो टे असहाबे कहफ, चौथो उन्हनि जो कुत्तो। वयक़ूलून खमसतुन, माण्हू चवंदा पंज हुया, मां अल्लाह चवां तो वयक़ूलून खमससुन सादिसुहुम कल्बुहुम, जे पंज उहे हुया त छहो उन्हनि सां गॾु कुत्तो हुयो। वयक़ूलून सादिसुहुम कल्बुहुम सामिनुहुम, या न साईं अल्लाह ताला फरमाए तो दुनिया वारा चवंदा त सत असहाबे कहफ हुया, मां रब ऐलान तो कया जे सत असहाबे कहफ हुया त अठो उन्हनि सां गॾु कुत्तो हुयो। अल्लाह अकबर। हिक जगह ते न, ॿिनि जगहनि ते न, बार बार खुदा ईसा अलैहिस्सलाम जे आशिकनि जी ॻाल्हि बि कंदो थो वञे, तादाद बि ॿुधाईंदो थो वञे, कुत्ते खे अलॻि निखेड़ींदो थो वञे। छा में? पंहिंजे कुरान में। बस छो न इते ॻाल्हि खे ख़त्म कयां त ऐं ईमान वारा, ऐं ईमान वारा, अल्लाह जो कुरान इहा सूरह कहफ थई, हाफिज़न खां पुछी करे 15 सिपारे जे आखिर में शुरू थिए थी। पहिरों हिकिड़ो ॿ रुकू पढ़, तर्जुमो ॾिस, सोच समझ ऐं पंहिंजे दिमाग़, पंहिंजे माइंड खे दुरुस्त कर त जे ईसा जे गुलामनि सां गॾु कुत्तो आहे, रब उनखे एतिरो शान ॾिनो आहे त मुंहिंजे महबूब रहमतल लिल आलमीन जे आशिकनि सां, अल्लाह जे वलियनि सां जंहिंजी निस्बत आहे, ख़ुदा उनखे छा मक़ाम ॾींदो। शर्त इहो आहे उहो कुत्तो सचो हुयो, रुगी बटाकी न हुयो, दुनिया खे ॾेखारण वारो न हुयो, जान जी कुर्बानी ॾियण वारो हुयो। तोखे बि इहो शर्त अव्वल आहे त तुंहिंजो रुगी बटाकू ऐं नारा न हुजनि, पर तुंहिंजे तन मन दिल में अल्लाह जे वलीअ सां प्यार हुजे। जेकर तुंहिंजे दिल में अल्लाह जे वलीअ सां सचो प्यार आहे त तोखे दुनिया में कंहिंजी परवाह कान्हे का। अल्लाह जे ज़ात वटि तुंहिंजो उहो शान आहे जो दुनिया खे अंदाज़ो ई कोन थींदो। दोस्तो अल्लाह जे वलियन जो इहो मकाम आहे, अल्लाह जे वलियन जो इहो शान आहे जो खुदा ईसा अलैहिस्सलाम जे नाराज़ न थियो। अञा 10 मिनट ॿिया वठां तव्हांजा, नाराज़ न थींदो छो त इहा तबियत मुलाणी आहे त माण्हुनि खे मजबूर करे त नाराज़ न थीजो, बस 10 मिनट ॻाल्हाए। इहा तबियत सुठी कोन्हे छो त मां कंहिंखे कमकारियूं हूंदियूं, पर जुमे जो ॾिहाड़ो आहे, थोरो 10 मिनट लेट आयासीं, इन करे दिलि चवे थी थोरो 10 मिनट जा हिकु ॿी ॻाल्हि बि ॿुधाए तव्हांखे क़ुरान मां साबित करे ॾियां त दोस्तो अल्लाह जे वलियनि ते जिब्राइल जो नुज़ूल भी थींदो आहे। क़ुरान अल्लाह जे वलियनि ते, वलीअ मर्द छा औरतूं वलियाणियूं, उन्हनि औरतुनि ते बि जिब्राइल ईंदो आहे, ख़ुदा जो पैगाम खणी ईंदो आहे। तो अल्लाह जे वलियनि खे ईअं न सम्झंदा, हे पर शर्त आहे। अल्लाह जा वली कीअं थींदा आहिनि? रुगी चादर ओढ़ण सां अल्लाह जो वली न थींदो। ॾाढ़ी जेकर डिगी रखी त अल्लाह जो वली कोन थींदो। कुंड में वेही मिड़ई खोड़ सारा अहिड़ा ड्रामा ॿुधो था पिया, अदा फलाणी जगह ते अजीब ड्रामो हलियो, फलाणी जगह ते अजीब ड्रामो हलियो। याद रखी छॾ, सच्चाई उहा है जो सुहिणो दिलबर दस्तगीर रहमतुल्लाह अलैहि 561 हिजरी में दुनिया छॾे विया। अॼु 1435 36 हिजरी हली रही आहे। अॼु बि दिलबर दस्तगीर जे लाइ दिलनि जे मथां ईअं हुकूमत हली रही आहे ॼण अॼु बि दस्तगीर ख़ुदि हुकूमत करे रहियो आहे। छा इहो सच न आहे?
अल्लाह जे वलियन जो इहो मकाम आ खुदा जो कसम मां ऐलान कर तो तोखां पुछां जडे मुझे सजन साईं जे दरबार ते पहुंचदा हो मुझा मुर्शिद खिताब कंदा हन लफ्ज खुदा जो कसम इंतहाई सादा हुंदा हन बार बार बुधल हुंदा हन मगर उन लफ्जन में एडो असर हुंदो आ जो जी में जायूं करे वींदा हन दाल चाहे फर्क इहो आ जो मुल्ला की अज़ा और है बिलाल की अज़ा और है हिकड़ा लफ्ज फकत मानून जे दिमाग के तब्दील कर जला होता हन हिकड़ा लफ्ज इंसानन जे दिलन के तब्दील कर जला होता हन अल्लाह ताला जा बानड़ो बीबी मरियम औरता बीबी मरियम चाहे ए बई सूरतूं गडहन मरियम ऐं कहफ कहफ पूरी थे मरियम शुरू थे कहफ गार उन जो नालो सूरत जे पे मथा पेजी वियो वेठो कुरान पढ़ तरावी पढ़ गार जो जिक्र न कर वलियन जो जिक्र न कर कुत्ते जो जिक्र न कर कुरान पूरो कर न खबर पे थी कोन सघंदो अदा उन कुत्ते जो भी जिक्र करणो पवंदी उन गार जो भी जिक्र करणो पवंदी मरियम केर मरियम खुदा जी नेक सालिह बानिया नबी त औरत कान्हे न दा नबी त कान्हे न कुरान पढ़ता सही वज़कुर फिल किताब मरियम इज़िन तबदत मिन अहलिहा मकानन शर्क़िया ओ मुझा दिल पर महबूब दुनिया के बुधा त मरियम जडह केरा मरियम जडह पांजे घर वारन का अलग थी ओ भर वारे घर में मौला तू इए छो तो करी रब चए तो हुन ओ भर जे तरफ घर ठायो जे पासे मरियम घर ठायो मां अल्लाह के उन तरफ सा भी प्यारा मरियम जो घर ओ भर अल्लाह चे तो ओ भर वारे घर में फतखज़त मिन दूनिहिम हिजाबा छाजेला घर वारन का अलग थी इन जेला थी त मानुन का परे थी करे पाजे खुदा जे जिक्र में मस्ती वठा मानुन का परे थी करे हिजाब कई मानुन का पर्दो कई परे थी वई अल्लाह फरमाए तो जरे सबनी का परे थी फअरसलना इलैहा रूहना फतमस्सल लहा बशरन सविया अल्लाह तो फरमाए जदे मुझी मरियम घर वारन का बाहर निकली ओ भर में घर ठही मां रब कुरान में जाए दे छरी ओ भर में घर मरियम जो मानुन का अलग थी करे मां अल्लाह जे जिक्र में मस्त थी वई मां अल्लाह जिब्राइल के मोकलियो के मोकलियो फअरसलना असा मोकलियो इलैहा उनयदा कहदा कहे मोकली मौला रूहना जिब्राइल के मोकलियो मौला जिब्राइल त नबियन दे इंदो आ ये तू जो नबी त नाहे हिन दे छो मोकले रब जे तो तू केर थिंदो आ बादशाही मां खुदा जी आ मर्जी भी मां खुदा जी आ जेके इज्जत बख्शा जेके जलील कया जेके मकाम अता कया जेके जह जगह ते रखा फतमस्सल लहा बशरन सविया नौजवान सेहतमंद इंसान जी सूरत दई मु जिब्राइल के मोकलियो त वञी मरियम के चो छा मरियम वट पहुतो तो मरियम निहारे छाती चवे क़ालत मरियम चयो अऊज़ु बिर्रहमान मिनका इन कुंत तक़िया जेकर तू वाकई परहेज़गार आहीं जिब्राइल पांजो तारफ कयो त मां जिब्राइल आहियां मरियम जो जेकर वाकई तू परहेज़गार आहीं पोई भी मां खुदा खां तुझी पनाह थी घुरा खुदा का तुझी पनाह थी घुरा असा माइन के वठी विच में विहारींदासीं साईं हिन ते त थोड़ो हथड़ो रख जा हिन के त थोड़ी दुआ कजा हिन के पुटड़ो कोन थो दे साईं भी चंदो हलिया माई हल तोखे पुट थयो बकर मुझे गाड़ी में मोकले छद ए म्या शरीयत इस्लामी मुहम्मदुर रसूलुल्लाह जे शरीयत जो कदर कयो पीरी मुरीदी इन के कोन चेबो आ त माइन जे विच में चे पीर वेही रहे बैठो माइन सा कचहरियों करे ए म्या पीर इन के न चेबो आ पीर उन के चेबो
जेको मुझे मुस्तफा जे शरीयत ते अमल करे पीर उनखे चइबो आहे औरतुनि ते बि तबलीग करणी आहे लेकिन पंहिंजो कंध झुकियल हुजे औरतुनि सां फर्दन कचहरियूं पीर कोन कंदो आहे फर्दन कचहरियूं कहिड़ियूं त आम दुनिया जो माण्हू कंदो आहे औलिया अल्लाह जो इहो मक़ाम आहे अगर औरतुनि खे तबलीग करणी आहे तॾहिं बि कंध हेठि हुजे आवाज़ ॿुधे त कंध मथे न करे इन करे जो मुस्तफा जी हद रखियल आहे हद न टोड़े बीबी मरियम के चवे तो जिब्राइल तमा जिब्राइल हां पो भी बीबी मरियम चवे थी त क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनका इन कुंत तक़िया बेशक तू परहेज़गार आई पो भी मां अल्लाह का तुझी पनाह थी वठां छो त नौजवान इंसान जे सूरत में आयो आहे अगे आयत छाहे क़ाल इन्नमा अन रसूल रब्बिक लिअहबलक गुलामन ज़किया बुधा जिब्राइल आयो छो ही चेतो इन जेला आयो हां जो अल्लाह जे तरफ खां तोखे नेक पुत्र ॾियण आयो आहियां नेक पुत्र ॾियण आयो आहियां मरियम दाह थी करे चवे थी क़ालत अन्ना यकूनु ली वलदु वलम यमससनी बशर ऐ जिब्राइल मूं त कंहिं मर्द सां शादी कोन कई आहे कंहिं मर्द मूंखे छुयो न आहे ए तूं छा थो चवीं जिब्राइल चवेसि थो अल्लाह जेको चाहींदो हो करे गुज़रंदो आहे जेके वीचारा अक्सर बेवकूफ़ माण्हू बेसमझ जंजू दिलियूं खुदा दीन जे तरफ खां बंद करे छॾियूं हन उहे महबूब जे मीलाद जे लफ़्ज़ ते एतराज़ कंदा हन त तव्हां हुज़ूर जे ॼमण जूं ॻाल्हियूं छो था कयो ओ चरिया तूं मरियम सूरत खोल पुछ त मरियम अल्लाह खां त मौला ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण जूं ॻाल्हियूं तो क़ुरान में छो कयूं हन न रुगी ॼमण जूं ॻाल्हियूं हाफ़िज़ अमानुल्लाह आयत ॿुध अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात बीबी मरियम जॾहिं ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण जो टाइम थियो आहे फितरत इंसानी मुताबिक औरत खे तकलीफ़ थींदी आहे औरत खे सूर थींदा हन बीबी मरियम खे थोड़ी तकलीफ़ थी आहे उन तकलीफ़ खां तंग थी करे चवे थी काश मां हिन ॾींहं खां अॻे ई मरी वञा हां अल्लाह जे ज़ात उहे लफ़्ज़ बि क़ुरान में दर्ज करे छॾिया क़ालत या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसियम मनसिया अल्लाह कुरान में चई छॾियो त मरियम ताह करे चयो काश हिन ॾिहाड़े खां अॻु जे मां मरी वञा हां ही ॾिहाड़ो न ॾिसां हां मां सभिनी खां विसरियल हुजां हां ओ मुंहिंजा मौला हे मरियम त दाहूं पे थी करे मां हुजां ई न हां मरी वञा हां इन में कहिड़ी भलाई आहे जो क़ुरान में थो रखे रब चयो इन करे थो रखां जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे आशिक़नि खे ख़बर पवे जॾहिं मुंहिंजे दिल पर मुस्तफ़ा जे मीलाद जूं ॻाल्हियूं कनि त आमिना जूं ॻाल्हियूं ज़रूर कनि अब्दुल्लाह जूं ॻाल्हियूं ज़रूर कन अब्दुल मुत्तलिब जूं ॻाल्हियूं ज़रूर कन मुझे मुस्तफा करीम जे ॼमण खां वठी करे जवानी ते ईअं ज़िक्र करे मुझे महबूब जे आशिक़नि जूं दिलियूं ठारींदा वञनि जेकॾहिं अल्लाह जे नबीअ जे विलादत जूं ॻाल्हियूं करण नाजाइज़ आहे त पहिरीं क़ुरान मां हथ कढणा पवंदा साईं ईसा सां असांजो छा वञे मरियम सां असांजो छा वञे हुन जे सूरनि सां असांजो छा वञे लेकिन क़ुरान में पढ़ूं था पिया न पढ़ूं त ख़बर पए तरावीह में पढ़ूं था पिया न पढ़ूं त ख़बर पए हे सभु कुझु छो था कयूं दोस्त इन करे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ो अल्लाह जो हुकुम आहे क़ुरान पढ़णो आहे इन क़ुरान खे मुंहिंजे मुस्तफ़ा न पढ़ियो आहे ॻाल्हाए त सही छा अबू बकर न पढ़ियो आहे छा उमर न पढ़ियो आहे छा उस्मान न पढ़ियो आहे छा मुझे दिल पर अलीउल मुर्तज़ा कोन पढ़ियो आहे हसनैन करीमैन कोन पढ़ियो आहे उन्हनि छो न चयो त मौला हे मरियम जूं ॻाल्हियूं मरियम जा सूर असां छो ॻाईंदा वतऊं न उन्हनि खे ख़बर आहे त ख़ुदा खे पंहिंजो निज़ाम हलाइणो आहे दोस्तो वकज़ालिक आसरना अलैहिम लियअलमू अल्लाह चए थो ॼाण मूं ॾिनी हे ॼाण ख़ुदा ॾींदो आहे जंहिंजे दिल में जेका ॼाण ॾे क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जे लाइ जंहिंखे ख़ुदा चूंडे उन जी मर्ज़ी आहे पंहिंजे महबूब जे इश्क जे लाइ जंहिंखे चूंडे उन जी मर्ज़ी आहे तूं केरु थींदो या मां केरु थींदो बस तो असांजो हिकिड़ो किरदार आहे तो असांजो हिकिड़ो किरदार आहे यादि रखी छॾियो सिस्टम तय शुदा है
सिस्टम हली रहियो आहे, किरदार सब को पंहिंजो निभाए रहियो आहे, को नेगेटिव को पॉजिटिव। खुदा खां हर हमेशा इहा दुआ करो त या अल्लाह असांखे किरदार उहो ॾिजां जेको तोखे बि वणे, तुंहिंजे महबूब खे बि वणे। ॻाल्हि ख़तम। इहा खुदा खां दुआ करो, या अल्लाह ज़िंदगी गुज़ारणी आहे, कंहिं न कंहिं किरदार सां गुज़ारणी आहे, किरदार सां गुज़ारणी आहे मौला। छो त नेकीअ जी तौफ़ीक़ बि मुंहिंजो रब बख़्शींदो आहे, त गुनाह खां बचण जी ताक़त बि मुंहिंजो अल्लाह बख़्शींदो आहे। दुनिया वारनि जे साम्हूं भले थियण जी कोशिश करण जे बजाय रब्बुल आलमीन जे साम्हूं भलो थी। आखिरी ॻाल्हि ॿुधाए बसि। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त ऐं नफ़्स जा पूजारी, ख़ासि करे मूं जहिड़नि मुल्लनि खे फरमाइनि था त ऐं नफ़्स जा पूजारी, असां नफ़्स जा पूजारी आहियूं, टे मानियूं खायो, पंहिंजे पाण खे हिते रखियो वेठा आहियूं। ऐं नफ़्स जा पूजारी, शैतान हर मोड़ ते इंसान सां विढ़ंदो आहे। कॾहिं कॾहिं शैतान जो अंदाज़ अहिड़ो बि हूंदो आहे, चादरड़ी पाए साम्हूं वञी शीशे ते बीठुसि, पाण खे ॾिठुमि त कीअं थो लॻां, माशाअल्लाह ॾाढो सुठो थो लॻां, अछो वॻो बि पायां, फुलनि वारा चवनि वाह 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 वाह, बुज़ुर्ग अची वियो आहे, बुज़ुर्ग अची वियो आहे। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त फौरन इन चादर खे बि लाहे उछला, फौरन इन दिस्तार खे बि लाहे उछला, अहिड़ा कपिड़ा पा, अहिड़ी ड्रेस पाए जंहिंमें नफ़्स चवई अड़े इन हाल में वेंदे पोइ फुलनि वारा छा चवंदा, अड़े बस साईं बहाणे मटिजी वियो आहे। ईअं कीअं? इमाम ग़ज़ाली फरमाए थो जेकर ख़ुदा जो प्यार खपई त पोइ ईअं कर जीअं तुंहिंजो नफ़्स जी उबतड़ हुजे। हीअ दिस्तार पाए, हीअ चादर पाए, जेकर इहो तसव्वुर रुगी कई त मां ख़ुदा जो नेक थी वियो हां, मां ख़ुदा जो वली थी वियो हां, मां ख़ुदा जो दोस्त थी वियो हां, माण्हू मुंहिंजा हथ चुमनि था त तो पंहिंजी सभु बर्बादी करे छॾी, सभु पंहिंजी तबाही करे छॾी। पर जेकॾहिं इहो सभु कुझु तोसां थी रहियो आहे, लेकिन तुंहिंजो तसव्वुर इहो आहे हे सभु मुंहिंजा मौला तुंहिंजी कुदरत आहे, मूं जहिड़ो गुनहगार त दुनिया में आहे ई कोन को। या इहो तसव्वुर अथई त ही जेको कुझु थी रहियो आहे हे मुंहिंजे पीर जी करामत आहे, हे मुंहिंजे मुर्शिद जो शान आहे, पाण खे गुम करे छॾ त पोइ नीस्त अस्त अस्त नीस्त। अजीजा ने मन पंहिंजे पाण खे संभाल, नमाजूं भी पढ़, रोजा भी रख, हज भी कर, ज़कातूं भी कर, पंहिंजे पाण खे संभाल। उमिरे शरीफ ते वञी या हज ते वञी वॾा ढंढोरा लॻाए, माण्हू गॾु थियनि, मुरीद गॾु थियनि, नौकर गॾु थियनि, तोहफ़ा मिलनि, गिफ्टूं मिलनि, वञू बि तोहफ़ा खणंदो। त बा ॻाल्हि ॿुधो, मां अचां थो पियो, ऐलान कराए छॾिजां त फ़क़ीर अचे थो पियो। अड़े चरिया चुप करे वञ यार ॾे, चुप करे मोटी आ, यार सां प्यार आहे त ॿियनि जो छा वञे। कहिड़ो आशिक़ आहे जेको चाहींदो आहे त महबूब ई मुंहिंजे दरमियान में को टियों हुजे, न टियों हुजे, कहिड़ो जेको मिलाइण वारो हुजे। ओ चरिया हिकु ख़ुदा जा ॿ वली गॾु वेठा हा, इन पंहिंजे इश्क जे कचहरीअ में हुया, निमाज़ जो टाइम पियो वञे, मूं जहिड़ो मुल्लो भर में वेठो हो, देर न कई, चई साईं कि बिला निमाज़, त बुज़ुर्गनि जूं अखियूं खुली वयूं, मथे निहारे पाण फरमायूं सुबत संगत सुपिरिन जी हुई पिण वडी हाज, कज़ा कज निमाज़ वक्त वराइण सुथरो। ओ चरिया हीअ सुहबत, हीअ घड़ी जेका इश्क जे मंज़िल में हुई, इहा वरी अलाए मिलंदी अलाए न मिलंदी। निमाज़ जे हींअर कज़ा थी त वरी पोइ कज़ा बि करे सघिजे थी, निमाज़ कज़ा थी वेंदी पर सुहबत कज़ा न थींदी आहे। नफ्स जो गुलाम न थी, तुंहिंजो ॿियो कोई दुश्मन नाहे, मुंहिंजो ॿियो कोई दुश्मन नाहे, तुंहिंजो असांजो दुश्मन तुंहिंजे असांजे वजूद में मौजूद आहे। दोस्तो जेकर तव्हां सां पंहिंजे दुश्मन खे न सुञातो त दोस्त खे किथां सुञाणंदासीं। इहो दुश्मन तुंहिंजे असांजे वजूद में आहे, जेको तो असांखे वरगलाए रहियो आहे, जेको तो असांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ईअं ढंढोरा पिटाए रहियो आहे। ख़ुशि थी, छा ते ख़ुशि थी, माण्हू तुंहिंजी नेकी कनि, चरिया दुनिया तुंहिंजी नेकी करे तो ख़ुशि न थी, इस्तग़फ़ार पढ़, चओ मुंहिंजा मौला दुनिया मुंहिंजी नेकी करे थी, मां इन जे लाइक़ु आहियां अलाए कोन आहियां, तूं रो तौबह कर। पर जेकर दुनिया तुंहिंजा ऐब कढे त ख़ुशि थी त चङो थियो, दुनिया ऐब कढिया, कुझु पंहिंजी इस्लाह कया। नफ्स जो पूजारी थियण में कुछ कोने को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात। मूं गुनाहगार जो चवण अदा जुमे जो ॾींहुं, अॼु राति जो जलसो लाहे, मूं गुनाहगार जो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने वारे घोट जो प्यार नसीब फरमाए। सुहणे अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जी निस्बत खुदा जी ज़ात हकीकी कुर्बानी निस्बत अता फरमाए। तव्हां दोस्तन खे दावत आहे इन निस्बत खे मज़बूत करण वारी, उन निस्बत खे अञा मुस्तहकम करण वारी।
दावत थव फ़कीरनि जी दावत खुलियल आहे छो त हक़ आहे जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे मां त अदना गुनहगार किनो कोझो हिन ते वेहण जे लाइक़ जेकॾहिं बनायो आहे त ख़ुदा बनायो आहे दिलबर मुस्तफ़ा बनायो आहे मुंहिंजे सजण साईं जे निगाह बनायो आहे त तव्हांखे दावत आहे दोस्तो मुंहिंजे दिलबर जे दरबार ते अचो जंहिंखे वणे व ॾन ॾियो जंहिंखे वणे व पट ॾियो ॾन पट पंहिंजा पाण वटि रखो हे कल्बी ज़िक्र हासिल करण जे लाइ इश्क़ मुस्तफ़ा हासिल करण जे लाइ तबीब पंहिंजी उते मुंहिंजा दोस्त शिफ़ा खानो खोलियो आहे अचो दवा वठो इंशाअल्लाह शिफ़ा थी वेंदी हिन दिल में उन यार जो प्यार अचे वेंदो लिल्लाहियत अचे वेंदी खुलूस अचे वेंदो अल्लाह ताला जिते जिते दुनिया में औलिया अल्लाह रहनि था सभिनी खे आबाद फरमाए सभिनी जे दरबारुनि खे ख़ुदा आबाद फरमाए उन्हनि जे सदके में दिलबर दस्तगीर जे सदके में मुंहिंजो रब मुंहिंजे सजण साईं खे बि ख़ुशि रखे उन जे दरबार खे आबाद फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन जन दोस्तनि सुन्नतूं अदा न कयूं हन उहे सुन्नतूं अदा करे वठनि त उन खां बाद में खुतबे जी नमाज़ बीबी मरियम खे चवे तो जिब्राइल तमा जिब्राइल हां पो भी बीबी मरियम चवे थी त क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनका इन कुंत तक़िया बेशक तू परहेज़गार आई पो भी मां अल्लाह का तुझी पनाह थी वठां छो त नौजवान इंसान जे सूरत में आयो आहे अगे आयत छा है क़ाल इन्नमा अन रसूल रब्बिक लिअहब लक गुलामन ज़किया बुधा जिब्राइल आयो छो हई चे तो इन जे लाइ आयो हां जो अल्लाह जे तरफ खां तोखे नेक पुट ॾियण आयो आहियां नेक पुत्र ॾियण आयो आहियां मरियम दाह थी करे चवे थी क़ालत अन्ना यकूनु ली वलदु वलम यमससनी बशर ऐ जिब्राइल मूं त कंहिं मर्द सां शादी कोन कई आहे कंहिं मर्द मूंखे छुयो न आहे ए तूं छा थो चवीं जिब्राइल चवे थो अल्लाह जेको चाहींदो हो करे गुज़रंदो आहे जेके वीचारा अक्सर बेवकूफ़ माण्हू बेसमझ जन जूं दिलियूं ख़ुदा दीन जे तरफ खां बंद करे छॾियूं हन उहे महबूब जे मीलाद जे लफ़्ज़ ते एतराज़ कंदा हन त तव्हां हुज़ूर जे ॼमण जूं ॻाल्हियूं छो था कयो ओ चरिया तूं मरियम सूरत खोल पुछ त मरियम अल्लाह खां त मौला ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण जूं ॻाल्हियूं तो क़ुरान में छो कयूं हन न रुगी ॼमण जूं ॻाल्हियूं हाफ़िज़ अमानुल्लाह आयत ॿुध अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात बीबी मरियम जॾहिं ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण जो टाइम थियो आहे फितरत इंसानी मुताबिक़ औरत खे तकलीफ़ थींदी आहे औरत खे सूर थींदा आहिनि बीबी मरियम खे थोड़ी तकलीफ़ थी आहे उन तकलीफ़ खां तंग थी करे चवे थी काश मां हिन ॾींहं खां अॻे ई मरी वञा हां अल्लाह जे ज़ात उहे लफ़्ज़ बि क़ुरान में दर्ज करे छॾिया क़ालत या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा वकुन्तु नसियम मनसिया अल्लाह कुरान में चई छॾियो त मरियम दाह करे चयो काश हिन ॾिहाड़े खां अॻे जे मां मरी वञा हां ही ॾिहाड़ो न ॾिसां हां मां सभिनी खां विसरियल हुजां हां ओ मुंहिंजा मौला हे मरियम त दाहूं पे थी करे मां हुजां ई न हां मरी वञा हां इन में कहिड़ी भलाई आहे जो कुरान में थो रखे रब चयो इन करे थो रखां जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे आशिक़नि खे ख़बर पवे जॾहिं मुंहिंजे दिल पर मुस्तफ़ा जे मीलाद जूं ॻाल्हियूं कनि त आमिना जूं ॻाल्हियूं ज़रूर कनि अब्दुल्लाह जूं ॻाल्हियूं ज़रूर कन अब्दुल मुत्तलिब जूं ॻाल्हियूं ज़रूर कन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे ॼमण खां वठी करे जवानीअ ते ईअं ज़िक्र करे मुंहिंजे महबूब जे आशिक़नि जूं दिलियूं ठारींदा वञनि जेकॾहिं अल्लाह जे नबीअ जे विलादत जूं ॻाल्हियूं करणु नाजाइज़ आहे त पहिरीं क़ुरान मां हथ कढणा पवंदा साईं ईसा सां असांजो छा वञे मरियम सां असांजो छा वञे हुन जे सूरनि सां असांजो छा वञे लेकिन क़ुरान में पढ़ूं था पिया न पढ़ूं त ख़बर पए तरावीह में पढ़ूं था पिया न पढ़ूं त ख़बर पए हे सभु कुझु छो था कयूं दोस्त इन करे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ो अल्लाह जो हुकुम क़ुरान पढ़णो आहे इन क़ुरान खे मुंहिंजे मुस्तफ़ा न पढ़ियो आहे ॻाल्हाए त सही
छा अबू बकर न पढ़ियो आहे, छा उमर न पढ़ियो आहे, छा उस्मान न पढ़ियो आहे, छा मुझे दिलबर अलीउल मुर्तज़ा कोन पढ़ियो आहे, हसनैन करीमैन कोन पढ़ियो आहे। उन्हनि छो न चयो त मौला हे मरियम जूं ॻाल्हियूं, मरियम जा सूर असां छो ॻाईंदा वतऊं? न न, उन्हनि खे ख़बर आहे त ख़ुदा खे पंहिंजो निज़ाम हलाइणो आहे। दोस्तो वकज़ालिक आसरना अलैहिम लियअलमू, अल्लाह चए थो ॼाण मूं ॾिनी, हे ॼाण ख़ुदा ॾींदो आहे जंहिंजे दिलि में जेका ॼाण ॾे। क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जे लाइ जंहिंखे ख़ुदा चूंडे उन जी मर्ज़ी आहे, पंहिंजे महबूब जे इश्क जे लाइ जंहिंखे चूंडे उन जी मर्ज़ी आहे। तूं केरु थींदो आहियां, मां केरु थींदो, बस तो असांजो हिकिड़ो किरदार आहे, तो असांजो हिकिड़ो किरदार आहे। यादि रखी छॾियो, सिस्टम तयशुदा है, सिस्टम हली रहियो आहे, किरदार सब को पंहिंजो निभाए रहियो आहे, को नेगेटिव को पॉजिटिव। खुदा खां हर मैश इहा दुआ करो त या अल्लाह असांखे किरदार उहो ॾिजां जेको तोखे बि वणे, तुंहिंजे महबूब खे बि वणे। ॻाल्हि ख़तम। इहा खुदा खां दुआ करो, या अल्लाह ज़िंदगी गुज़ारणी आहे, कंहिं न कंहिं किरदार सां गुज़ारणी आहे, किरदार सां गुज़ारणी आहे। मौला छो त नेकीअ जी तौफ़ीक़ बि मुंहिंजो रब बख़्शींदो आहे, त गुनाह खां बचण जी ताक़त बि मुंहिंजो अल्लाह बख़्शींदो आहे। दुनिया वारनि जे साम्हूं भले थियण जी कोशिश करण जे बजाय रब्बुल आलमीन जे साम्हूं भलो थी। आख़िरी ॻाल्हि ॿुधाए बस, इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त ऐं नफ्स जा पुजारी, ख़ासि करे मूं जहिड़नि मुल्लनि खे फरमाइनि था त ऐं नफ्स जा पुजारी, असां नफ्स जा पुजारी आहियूं, टे टे मानियूं खायो, पंहिंजे पाण खे हिते रखियो वेठा आहियूं। ऐं नफ्स जा पुजारी, शैतान हर मोड़ ते इंसान सां विढ़ंदो आहे। कॾहिं कॾहिं शैतान जो अंदाज़ अहिड़ो बि हूंदो आहे, चादरड़ी पाए साम्हूं वञी शीशे ते बीठुसि, पाण खे ॾिठुमि त कीअं थो लॻां, माशाअल्लाह ॾाढो सुठो थो लॻां, अच्छो वॻो बि पायां, फुलनि वारा चवनि वाह 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 वाह, बुज़ुर्ग अची वियो आहे, बुज़ुर्ग अची वियो आहे। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त फौरन इन चादर खे बि लाहे उछला, फौरन इन दिस्तार खे बि लाहे उछला, अहिड़ा कपिड़ा पाए, अहिड़ी ड्रेस पाए जंहिंमें नफ्स चवई अड़े इन हाल में वेंदे पोइ फुलनि वारा छा चवंदा, अरे बस साईं बहाने मटिजी वियो आहे। ईअं कीअं? इमाम ग़ज़ाली फरमाए थो जेकर ख़ुदा जो प्यार खपई त पोइ ईअं कर जीअं तुंहिंजो नफ्स जी उबतड़ हुजे। हीअ दिस्तार पाए, हीअ चादर पाए, जेकर इहो तसव्वुर रुगी कई त मां ख़ुदा जो नेक थी वियो हां, मां ख़ुदा जो वली थी वियो हां, मां ख़ुदा जो दोस्त थी वियो हां, माण्हू मुंहिंजा हथ चुमनि था त तो पंहिंजी सभु बर्बादी करे छॾी, सभु पंहिंजी तबाही करे छॾी। पर जेकॾहिं इहो सभु कुझु तोसां थी रहियो आहे, लेकिन तुंहिंजो तसव्वुर इहो आहे हे सभु मुंहिंजा मौला तुंहिंजी कुदरत आहे, मूं जहिड़ो गुनहगार त दुनिया में आहे ई कोन को। या इहो तसव्वुर अथई त ही जेको कुझु थी रहियो आहे हे मुंहिंजे पीर जी करामत आहे, हे मुंहिंजे मुर्शिद जो शान आहे। पाण खे गुम करे छॾ त पोइ नीस्त अस्त अस्त नीस्त। अजीजा ने मन पंहिंजे पाण खे संभाल, नमाज़ूं भी पढ़, रोज़ा भी रख, हज भी कर, ज़कातूं भी कर, पंहिंजे पाण खे संभाल। उमिर शरीफ ते वञी या हज ते वञी वॾा ढंढोरा लॻाए, माण्हू गॾु थियनि, मुरीद गॾु थियनि, नौकर गॾु थियनि, तोहफ़ा मिलनि, गिफ्टूं मिलनि, वञू बि तोहफ़ा खणंदो। तबा ॻाल्हि ॿुधो, मां अचां थो पियो, ऐलान कराए छॾिजां त फ़क़ीर अचे थो पियो। अड़े चरिया चुप करे वञ यार ॾे, चुप करे मोटी आ, यार सां प्यार आहे त ॿियनि जो छा वञे। कहिड़ो आशिक आहे जेको चाहींदो आहे त महबूब ई मुंहिंजे दरमियान में को टियों हुजे, न टियों हुजे, कहिड़ो जेको मिलाइण वारो हुजे। ओ चरिया हिकु ख़ुदा जा ॿ वली गॾु वेठा हा, इन पंहिंजे इश्क जे कचहरीअ में हुया, नमाज़ जो टाइम पियो वञे, मूं जहिड़ो मुल्लो भर में वेठो हो, देर न कई, चई साईं कि बिला नमाज़, त बुज़ुर्गनि जूं अखियूं खुली वयूं, मथे निहारे पाण फरमायूं सुबत संगत सुपिरिन जी हुई पिण वडी हाज, कज़ा कज नमाज वक्त वराइण सुथरो। ओ चरिया हीअ सुहबत, हीअ घड़ी जेका इश्क जे मंज़िल में हुई, इहा वरी अलाए मिलंदी अलाए न मिलंदी। नमाज जे हींअर कज़ा थी त वरी पोइ कज़ा बि करे सघिजे थी, नमाज कज़ा थी वेंदी पर सुहबत कज़ा न थींदी आहे। नफ्स जो गुलाम न थी, तुंहिंजो ॿियो कोई दुश्मन नाहे, मुंहिंजो ॿियो कोई दुश्मन नाहे, तुंहिंजो असांजो दुश्मन तुंहिंजे असांजे वजूद में मौजूद आहे। दोस्तो जेकर तव्हां सां पंहिंजे दुश्मन खे न सुञातो त दोस्त खे किथां सुञाणंदासीं?
इहो दुश्मन तुझे असांजे वजूद में जेको तो असांखे वरगलाए रहियो आहे, जेको तो असांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ईअं ढंढोरा पिटाए रहियो आहे। ख़ुशि थी, छा ते ख़ुशि थी? माण्हू तुंहिंजी नेकी कनि चरिया, दुनिया तुंहिंजी नेकी करे तो ख़ुशि न थी। अस्तग़फ़ार पढ़ चओ मुंहिंजा मौला, दुनिया मुंहिंजी नेकी करे थी, मां इन जे लाइक़ु आहियां अलाए कोन आहियां, तूं रो तौबा कर। पर जेकर दुनिया तुंहिंजा ऐब कढे त ख़ुशि थी त चङो थियो, दुनिया ऐब कढिया, कुझु पंहिंजी इस्लाह कया। नफ्स जो पूजारी थियण में कुछ कोने को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात। मूं गुनाहगार जो चवण अदा जुमे जो ॾींहुं, अॼु राति जो जलसो लाहे, मूं गुनाहगार जो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने वारे घोट जो प्यार नसीब फरमाए। सुहणे अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जी निस्बत खुदा जी ज़ात हकीकी कुर्बानी निस्बत अता फरमाए। तव्हां दोस्तन खे दावत आहे इन निस्बत खे मजबूत करण वारी, उन निस्बत खे अञा मुस्तहकम करण वारी दावत थव। फ़कीरन जी दावत खुलियल आहे, छो त हक़ आहे जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। मां त अदना गुनहगार किनो कोझो हिन ते वेहण जे लाइक़ जेकॾहिं बनायो आहे त ख़ुदा बनायो आहे, दिलबर मुस्तफ़ा बनायो आहे, मुंहिंजे सजण साईं जे निगाह बनायो आहे। त तव्हां दावत है दोस्तो, मुझे दिलबर जे दरबार ते अचो। जंहिंखे वणे वडन ॾियो, जंहिंखे वणे व पट ॾियो, ॾन पट पंहिंजा पाण वटि रखो। हे कल्बी ज़िक्र हासिल करण जे लाइ, इश्क़ मुस्तफ़ा हासिल करण जे लाइ तबीब पंहिंजी उते मुंहिंजा दोस्त शिफ़ा खानो खोलियो आहे। अचो दवा वठो, इंशाअल्लाह शिफ़ा थी वेंदी। हिन दिल में उन यार जो प्यार अचे वेंदो, लिल्लाहियत अचे वेंदी, खुलूस अचे वेंदो। अल्लाह ताला जिते जिते दुनिया में औलिया अल्लाह रहन था, सभिनी खे आबाद फरमाए, सभिनी जे दरबारनि खे खुदा आबाद फरमाए। उन्हनि जे सदके में, दिलबर दस्तगीर जे सदके में मुंहिंजो रब मुंहिंजे सजण साईं खे बि ख़ुशि रखे, उन जे दरबार खे आबाद फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन दोस्तनि सुन्नतूं अदा न कयूं आहिनि, उहे सुन्नतूं अदा करे वठनि, त उन खां बाद में ख़ुतबे जी नमाज़ हीअ चादर पाए जेकॾहिं इहो तसव्वुर रुगी कई त मां ख़ुदा जो नेक थी वियो हां, मां ख़ुदा जो वली थी वियो हां, मां ख़ुदा जो दोस्त थी वियो हां, माण्हू मुंहिंजा हथ चुमनि था त तो पंहिंजी सभु बर्बादी करे छॾी, सभु पंहिंजी तबाही करे छॾी। पर जेकॾहिं इहो सभु कुझु तोसां थी रहियो आहे, लेकिन तुंहिंजो तसव्वुर इहो आहे, हे सभु मुंहिंजा मौला तुंहिंजी कुदरत आहे, मूं जहिड़ो गुनहगार त दुनिया में आहे ई कोन को। या इहो तसव्वुर अथई त ही जेको कुझु थी रहियो आहे, हे मुंहिंजे पीर जी करामत आहे, हे मुंहिंजे मुर्शिद जो शान आहे। पाण खे गुम करे छॾ त पोइ नीस्त अस्त अस्त नीस्त। अजीजा ने मन पंहिंजे पाण खे संभाल, नमाजूं भी पढ़, रोजा भी रख, हज भी कर, ज़कातूं भी कर, पंहिंजे पाण खे संभाल। उमिरे शरीफ ते वञी या हज ते वञी वॾा ढंढोरा लॻाए, माण्हू गॾु थियनि, मुरीद गॾु थियनि, नौकर गॾु थियनि, तोहफ़ा मिलनि, गिफ्टूं मिलनि, वञू बि तोहफ़ा खणंदो। त बा ॻाल्हि ॿुधो, मां अचां थो पियो, ऐलान कराए छॾिजां त फ़क़ीर अचे थो पियो। अड़े चरिया, चुप करे वञ यार ॾे, चुप करे मोटी आ। यार सां प्यार आहे त ॿियनि जो छा वञे? कहिड़ो आशिक़ आहे जेको चाहींदो आहे त महबूब ई मुंहिंजे दरमियान में को टियों हुजे, न टियों हुजे, कहिड़ो जेको मिलाइण वारो हुजे। ओ चरिया, हिकु ख़ुदा जा ॿ वली गॾु वेठा हा, इन पंहिंजे इश्क जे कचहरीअ में हुया। नमाज़ जो टाइम पियो वञे, मूं जहिड़ो मुल्लो भर में वेठो हो, देर न कई, चई साईं कि बिला नमाज़। त बुज़ुर्गनि जूं अखियूं खुली वयूं, मथे निहारे पाण फरमायूं, सुबत संगत सुपिरिन जी हुई पिण वडी हाज, कज़ा कज नमाज वक्त वराइण सुथरो। ओ चरिया, हीअ सुहबत, हीअ घड़ी जेका इश्क जे मंज़िल में हुई, इहा वरी अलाए मिलंदी अलाए न मिलंदी। नमाज जे हींअर कज़ा थी त वरी पोइ कज़ा बि करे सघिजे थी। नमाज कज़ा थी वेंदी, पर सुहबत कज़ा न थींदी आहे। नफ्स जो गुलाम न थी। तुंहिंजो ॿियो कोई दुश्मन नाहे, मुंहिंजो ॿियो कोई दुश्मन नाहे। तुंहिंजो असांजो दुश्मन तुंहिंजे असांजे वजूद में मौजूद आहे। दोस्तो, जेकॾहिं तव्हां सां पंहिंजे दुश्मन खे न सुञातो त दोस्त खे किथां सुञाणंदासीं? इहो दुश्मन तुंहिंजे असांजे वजूद में आहे, जेको तो असांखे वरगलाए रहियो आहे, जेको तो असांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ईअं ढंढोरा पिटाए रहियो आहे। ख़ुशि थी, छा ते ख़ुशि थी? माण्हू तुंहिंजी नेकी कनि चरिया, दुनिया तुंहिंजी नेकी करे तो ख़ुशि न थी। अस्तग़फ़ार पढ़ चओ मुंहिंजा मौला, दुनिया मुंहिंजी नेकी करे थी, मां इन जे लाइक़ु आहियां अलाए कोन आहियां, तूं रो तौबा कर। पर जेकॾहिं दुनिया तुंहिंजा ऐब कढे त ख़ुशि थी त चङो थियो, दुनिया ऐब कढिया, कुझु पंहिंजी इस्लाह कया। नफ्स जो पूजारी थियण में कुछ कोने को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात। मूं गुनाहगार जो चवण अदा जुमे जो ॾींहुं, अॼु राति जो जलसो लाहे, मूं गुनाहगार जो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने वारे घोट जो प्यार नसीब फरमाए।
सोहणे अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जी निस्बत खुदा जी ज़ात हकीकी कुर्बानी निस्बत अता फरमाए। तव्हां दोस्तन खे दावत आहे इन निस्बत खे मजबूत करण वारी, उन निस्बत खे अञा मुस्तहकम करण वारी दावत थव। फ़कीरनि जी दावत खुलियल आहे, छो त हक़ आहे जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। मां त अदना गुनहगार किनो कोझो हिन ते वेहण जे लाइक़ जेकॾहिं बनायो आहे त ख़ुदा बनायो आहे, दिलबर मुस्तफ़ा बनायो आहे, मुंहिंजे सजण साईं जे निगाह बनायो आहे। त तव्हांखे दावत आहे दोस्तो, मुंहिंजे दिलबर जे दरबार ते अचो। जंहिंखे वणे व ॾन ॾियो, जंहिंखे वणे व पट ॾियो, ॾन पट पंहिंजा पाण वटि रखो। हे कल्बी ज़िक्र हासिल करण जे लाइ, इश्क़ मुस्तफ़ा हासिल करण जे लाइ तबीब पंहिंजी उते मुंहिंजा दोस्त शिफ़ा खानो खोलियो आहे। अचो दवा वठो, इंशाअल्लाह शिफ़ा थी वेंदी। हिन दिल में उन यार जो प्यार अचे वेंदो, लिल्लाहियत अचे वेंदी, खुलूस अचे वेंदो। अल्लाह ताला जिते जिते दुनिया में औलिया अल्लाह रहनि था, सभिनी खे आबाद फरमाए, सभिनी जे दरबारनि खे खुदा आबाद फरमाए। उन्हनि जे सदके में, दिलबर दस्तगीर जे सदके में मुंहिंजो रब मुंहिंजे सजण साईं खे बि ख़ुशि रखे, उन जे दरबार खे आबाद फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जन दोस्तनि सुन्नतूं अदा न कयूं हन, उहे सुन्नतूं अदा करे वठनि, त उन खां बाद में ख़ुतबे जी नमाज़ जो पूजारी थियण में कुछ कोने को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात। मूं गुनहगार जो चवण अदा जुमे जो ॾींहुं, अॼु राति जो जलसो नाहे। मूं गुनहगार जो चवण तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने वारे घोट जो प्यार नसीब फरमाए। सोहणे अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जी निस्बत खुदा जी ज़ात हकीकी कुर्बानी निस्बत अता फरमाए। तव्हां दोस्तन खे दावत आहे इन निस्बत खे मजबूत करण वारी, उन निस्बत खे अञा मुस्तहकम करण वारी दावत थव। फ़कीरनि जी दावत खुलियल आहे, छो त हक़ आहे जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। मां त अदना गुनहगार किनो कोझो हिन ते वेहण जे लाइक़ जेकॾहिं बनायो आहे त ख़ुदा बनायो आहे, दिलबर मुस्तफ़ा बनायो आहे, मुंहिंजे सजण साईं जे निगाह बनायो आहे। त तव्हां के दावत आहे दोस्तो, मुंहिंजे दिलबर जे दरबार ते अचो। जंहिंखे वणे व ॾन ॾियो, जंहिंखे वणे व पट ॾियो, ॾन पट पंहिंजा पाण वटि रखो। हे कल्बी ज़िक्र हासिल करण जे लाइ, इश्क़ मुस्तफ़ा हासिल करण जे लाइ तबीब पंहिंजी उते मुंहिंजा दोस्त शिफ़ा खानो खोलियो आहे। अचो दवा वठो, इंशाअल्लाह शिफ़ा थी वेंदी। हिन दिल में उन यार जो प्यार अचे वेंदो, लिल्लाहियत अचे वेंदी, खुलूस अचे वेंदो। अल्लाह ताला जिते जिते दुनिया में औलिया अल्लाह रहनि था, सभिनी खे आबाद फरमाए, सभिनी जे दरबारनि खे खुदा आबाद फरमाए। उन्हनि जे सदके में, दिलबर दस्तगीर जे सदके में मुंहिंजो रब मुंहिंजे सजण साईं खे बि ख़ुशि रखे, उन जे दरबार खे आबाद फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जन दोस्तनि सुन्नतूं अदा न कयूं हन, उहे सुन्नतूं अदा करे वठनि, त उन खां बाद में ख़ुतबे जी नमाज़ तबीब पंहिंजी उते मुंहिंजा दोस्त शिफ़ा खानो खोलियो आहे। अचो दवा वठो, इंशाअल्लाह शिफ़ा थी वेंदी। हिन दिल में उन यार जो प्यार अचे वेंदो, लिल्लाहियत अचे वेंदी, खुलूस अचे वेंदो। अल्लाह ताला जिते जिते दुनिया में औलिया अल्लाह रहनि था, सभिनी खे आबाद फरमाए, सभिनी जे दरबारनि खे खुदा आबाद फरमाए। उन्हनि जे सदके में, दिलबर दस्तगीर जे सदके में मुंहिंजो रब मुंहिंजे सजण साईं खे बि ख़ुशि रखे, उन जे दरबार खे आबाद फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जन दोस्तनि सुन्नतूं अदा न कयूं हन, उहे सुन्नतूं अदा करे वठनि, त उन खां बाद में ख़ुतबे जी नमाज़ में मुंहिंजो रब मुंहिंजे सजण साईं खे बि ख़ुशि रखे, उन जे दरबार खे आबाद फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जन दोस्तनि सुन्नतूं अदा न कयूं हन, उहे सुन्नतूं अदा करे वठनि, त उन खां बाद में ख़ुतबे जी नमाज़ कयूं हन, उहे सुन्नतूं अदा करे वठनि, त उन खां बाद में ख़ुतबे जी नमाज़